सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? ख़ैरियत आहे? मज़े में आहियो? करार में आहियो? उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाकु हूंदो। तव्हांजी दुआऊं त फिल असीं वरी ज़बरदस्त आहियूं, मस्तु आहियूं। अलाह साईं तव्हांखे बि ईअं रखे जीअं असीं आहियूं। ऐं कुझु परेशानियूं हूंदियूं आहिनि असांखे बि, पर असां बि चवंदा आहियूं त बाबा परेशानियूं ख़तमु थी वेंदियूं इंशाअल्लाह अन क़रीब। बहरहाल असीं हमारी ख़िदमत में हाज़िर थी वियूं। मूंखे चवंदा आहिनि इरशाद जागीरानी, मूंसां गॾु साथी मेज़बान आहे शाज़िया शेख। मुंहिंजी तरफ़ां बि तव्हां सभिनी खे सलाम हुजे। उमेद आहे तव्हां ज़बरदस्त आहियो ऐं हूंदो बि सही। सो हाणे ॻाल्हि कयूं था त इमरान ख़ान साहिब जी अॼु सालगिरह जो ॾींहुं बि आहे। सभ खां पहिरियों स्टार्ट ई था वठूं। हा जी, सालगिरह जो ॾींहुं आहे, सो हुनखे हैप्पी बर्थडे चऊं था। ऐं अलाह साईं हुनजी उमिरि दराज़ करे। सो जीअं जीअं हुनजी उमिरि वधंदी वञे ईअं ई महांगाई बि वधंदी वञे। ईअं चऊं भला ॿियो छा कयूं? हा ईअं ई परेशानियूं वधंदियूं वञनि, ईअं ई मसइला वधंदा वञनि। अॼु सालगिरह जो ॾींहुं आहे। सालगिरह जीअं राति जो 12 थिया आहिनि, उनजी सालगिरह जी डेट जीअं आई आहे त पेट्रोल पंप बंदि थी विया। बिल्कुलु इन ख़ुशीअ में शुरूआत केॾी ज़बरदस्त बहितरीन थी आहे। केॾी ज़बरदस्त शुरूआत आहे त माना उन ख़ुशीअ में पेट्रोल पंप बंदि थी विया, माण्हू परेशान आहिनि। ऐं बाक़ाइदा बाइकुनि वारा दोस्त मां ॾिठा पए। मूं बि राति इहो ट्राए करे ॾिठो, मूं चयो मां गाॾी में पेट्रोल विझराए छॾियां, पर मां गाॾी जॾहिं काए वियो आहियां पेट्रोल पंप ते ॾिठी आहे रश, त मूं चयो मुंहिंजो वारो ईंदो सुबुह जो 4 बजे। ऐं जॾहिं मुंहिंजो वारो ईंदो तेसिताईं पेट्रोल पंप वारा चवंदा पेट्रोल ई ख़तमु थी वियो आहे। पोइ इन करे मां मोटी आयुसि। मां चयो हाणे गोरी जान जतन था। सो इमरान ख़ान साहिब जी सालगिरह जो तोहफ़ो असांखे मिली वियो। ऐं बहरहाल इहो इतफ़ाक़ आहे या कुझु बि आहे, इमरान ख़ान साहिब जी सालगिरह जो ॾींहुं आहे। ख़ान साहिब जी जिदोजहद जेका आहे उहा तव्हां ॾिसो था। ऐं हुन ते छा ॻाल्हायां, वॾी माना मुल्क जे लाइ वॾी ख़िदमत कई आहे ख़ान साहिब। ऐं मुल्क हिन वक़्तु जंहिं तरीक़े सां तरक़ी करे पियो उहो बि तव्हांजे साम्हूं आहे। ग़रीब परेशान आहे, मिसकिन परेशान आहे, मज़दूर परेशान आहे, ऐं आसूदो माण्हू परेशान आहे। हक़ीक़त इहा आहे, जेकी वाइट कलर माण्हू आहिनि उहे बि परेशान आहिनि। मूं कॾहिं ईअं न ॾिठो त के माण्हू जेकी स्टैंडर्ड वारा हुजनि, जिन माण्हुनि खे सभु कुझु हुजे, उहे कंहिं ॾींहुं कंहिंखां उधर वठंदे मां ॾिठो हुयो कंहिं ज़माने में। हाणे उहे बि वठनि था। हाणे उहे बि पिछाड़ी तारीख़ुनि में या कॾहिं कॾहिं विच में कंहिं दोस्त यार खां 1000 खनि वठी था वठनि, 1000 बि वठी था वठनि। मां चवण जो मक़सदु इहो आहे त इहो इमरान ख़ान साहिब जे दौर में हाणे थियो आहे। इहा तरक़ी आहे पंहिंजी। छा ख़्यालु आहे तव्हांजो? बिल्कुलु तब्दीली आणणु पिया चाहिनि न, उहा तब्दीली अची वई। सो ख़ान साहिब 22 सालनि जी तक़रीबन जिदोजहद खां पोइ तहरीक इंसाफ़ खे बाक़ाइदा मैदान में लाथो। ऐं तहरीक इंसाफ़ बाक़ाइदा सुठे नमूने सां वॾे मार्जन सां चवनि था त खटे आई। सो उहो नतीजो तव्हांजे साम्हूं आहे। ख़ान साहिब चवे थो, कल्ह बि टियों ख़िताब कयो अथई जेको नौजवाननि जे कन्वेंशन में, उते ख़ान साहिब जूं ॻाल्हियूं वरी पंहिंजियूं हूंदियूं अथव। पोइ सम्झ में उनखे बि ॻाल्हि न ईंदी आहे त मां चई छा वियो आहियां। उन चयो त बाबा ॻाल्हि इहा आहे त जंहिं वक़्तु बि महांगाई थिए, हाणे बि चयो अथई, माना कन्वेंशन वरी बि चयो अथई, चई महांगाई थिए या पेट्रोल वधे त उहो वज़ीर आज़म चोर आहे। मां पंहिंजे लाइ चयो अथई, कंहिंजे लाइ चयो अथई? हाणे त उन दौर में थिए थो। सो ॻाल्हि इहा आहे त पाण सियासी प्रोग्राम खां थोरो हटी करे प्रोग्राम कंदा आहियूं। अॼुकल्ह पंहिंजो फॉर्मेट बि इहो आहे। इहे ॻाल्हियूं वरी पोइ बि कंदासीं कंहिं ज़माने में। सो हाणे सालगिरह जूं मुबारकूं ॾियूं था ख़ान साहिब खे। असांजो आवाज़ त उन ताईं न पहुचंदो, पर जेकी उनजा फॉलोवर आहिनि, जेकी उनजी पार्टी जा आहिनि, या सिंधी माण्हू आहिनि, या उर्दू स्पीकिंग जेकी बि दोस्त आहिनि जेकी इमरान ख़ान जी पार्टी जा आहिनि, उन्हनि सभिनी खे असां सालगिरह जूं ख़ान साहिब सालगिरह जूं मुबारकूं ॾियूं था। सो हाणे केक पाण कटियो साईं, असां तव्हांजी मुबारकूं ॾियूंसीं। सो इन खां सवाइ अॼु खोड़ सारा सुठा मौज़ू असांजे प्रोग्राम में हूंदा। ऐं ख़ासि तौर ते अॼु जेको ॾींहुं आहे उहो औरतुनि ते तशदुद जे ख़िलाफ़ु आलमी ॾियारो बि आहे। सो औरतुनि जे जेको तशदुद थिए थो उनजे लाइ त आउं सदाईं चवंदो आहियां, प्रोग्रामनि में बि ज़िक्र कंदा आहियूं त इहा का मर्दानगी न आहे। जेकी माण्हू औरतुनि ते तशदुद कंदा आहिनि ऐं पाण खे मुड़ुसु माण्हू सम्झंदा आहिनि, उहे ईअं न आहिनि। माना इहा ताक़त न आहे। ताक़त इहा आहे त तव्हां ॿाहिरि कंहिंसां विड़ो उन सां बि न खपे, पर जेके औरतुनि ते हथु खणंदा आहिनि, मासूम न्याणियुनि ते हथु खणंदा आहिनि, घरनि में आउं ॾिसंदो आहियां त औरत खे जेका रेस्पेक्ट ॾियणु घुरिजे उहा न ॾिनी वेंदी आहे। बिल्कुलु सही था चओ। तव्हां छा चवणु चाहींदो? जी बिल्कुलु सही था चओ। जीअं जो औरतुनि ते तशदुद जे ख़िलाफ़ जो ॾींहुं आहे, इहो सिर्फ़ु पाकिस्तान में न मल्हाईंदा आहिनि, इंटरनेशनल बेस ते मल्हायो वेंदो आहे इहो ॾींहुं, जंहिंखे चवनि था इंटरनेशनल डे ऑफ एलिमिनेशन ऑफ वायलेंस अगेंस्ट वुमेन। हिस्टोरिकली अगरि हिन ॾींहं खे ॾिसिजे त हिन में इहो ॾींहुं जो रखिजी वियो हुयो त 3 लेडीज़ हुयूं जेकी पेट्रिया मिनरल ऐं मारिया, इहे मिबेल जी हुयूं। इन्हनि में इहे औरतुनि जे तशदुद जे ख़िलाफ़ काफ़ी कमु कंदियूं, सोशल वर्कर हुयूं। त उन्हनि खे ज़ाहिर आहे जंहिं महिल हुकुमरान हूंदा आहिनि, बादशाहत हूंदी आहे, त उन में औरतुनि जो तशदुद थींदो आहे। औरतूं ख़ामोश थी वेही रहंदियूं आहिनि। उहे पंहिंजी इज़त जी बचाइण जे चकर में एक्शन न खणी सघंदियूं, रिएक्ट न कंदियूं आहिनि। त डोमिनिकन जो डिक्टेटर हुयो राइफल टुजेलो, उन जी फोर्स उन्हनि खे क़तल कयो हुयो। मतिलबु ॿुधाए न, अचानक सां उन्हनि जो सिस्टर्स अलॻि अलॻि हुयूं, 4 सिस्टर्स, पर 3 जेके सोशल वर्कर हुयूं, इन्हनि कमु कंदियूं हुयूं।
त यूनाइटेड नेशन जनरल असेंबली जेको आहे डिसाइड कयो कि 25 नवंबर जेको आहे उहो इंटरनेशनल डे ऑफ एलिमिनेशन ऑफ वायलेंस अगेंस्ट वुमेन रखिजे, जेको उहे तक़रीबन 10 दिसंबर ताईं मल्हाईंदा आहिनि, कैंपेन कंदा आहिनि, उन में औरतुनि खे अवेयरनेस ॾींदा आहिनि, ॿारनि खे अवेयरनेस ॾींदा आहिनि कि तव्हां ते जेको तशद्दुद थो थिए, तव्हां ते कोई हमिलो थो करे त तव्हां हुन जे बारे में उनखे एक्शन खणो, उनखे हिकदमि ख़ामोश थी पोइ हिते न हटी वञो या डिॼी न वञो। इन में एक्चुअली इहे क्लासिस जे लाइ बि चवंदा आहिनि कि प्राइमरी सेक्शन्स खे क्लासिस ॾियणियूं खपनि कि उहे बॉइज़ खे ऐं गर्ल्स खे सेल्फ डिफेंसिंग क्लासिस ॾियनि, जंहिंमें हुननि खे कराटे बि सेखारनि ऐं उन्हनि खे इहो सेखारनि कि अगरि तव्हां ते कोई हमिलो थो करे त तव्हां हुन जे बदिले में उनखे कीअं पाण खे बचाए करे सघो था, छो त पंहिंजी हिफ़ाज़त पहिरियों इंसानु पाण कंदो आहे, पोइ वञी अॻिते एक्शन खणंदो आहे। त हे ॾींहुं एक्चुअली इंटरनेशनल बेसिस ते मल्हायो वियो हूंदो आहे। पाकिस्तान में त इहे हालात काफ़ी असां पाण पंहिंजी अखियुनि सां था ॾिसूं, इंटीरियर सिंध में बि था ॾिसूं, कराची में बि ॾिसूं था, त इन ते एक्शन न खणंदा आहिनि पंहिंजी इज़त बचाइण जे चकर में कि असांजो नालो ख़राबु थींदो। तव्हांजी इज़त बचाइण जे चकर में वेही रहंदा आहियो त अॻिते माशरो अञा ख़राबु थो थिए। तव्हां एक्शन खणंदव त अॻिले जी हिमत न थींदी, पंहिंजो आवाज़ पाण उथारिजो, पाण जो आवाज़ पाण उथारिजो। सभिनि खां पहिरियों औरतूं गॾिजनि, ॿार हुजनि, मर्द बि हिन शइ में इन थियनि त इहे शइ घटिजंदी। हे ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु ई एक्चुअली इहो आहे त असांखे गॾु थी ऐं हिन शइ खे घटाइणो खपे। इहे शइ इलाही वधियल आहे। सही सही। इन ते अञा पाण कचहरी बि कंदासीं। अॼु असांजा जेके मुज़ महिमान हूंदा उन्हनि सां बि इन मामले ते डिस्कस कंदासीं त नंढी नंढी ॻाल्हि ते झेड़े झटे में औरतुनि ते हथु खयों थो वञे, मानी न पची, देरि सां पची, छो बि भला ही भाॼी छो पचियल आहे, इन ते बि कुटे था वठनि। जी बिल्कुलु। सो इन्हनि समूरनि मामलनि ते पाण ॻाल्हाईंदासीं। अञा ॿिया बि सारा खोड़ मौज़ू हूंदा असांजे प्रोग्राम में। सो अॼु वरी नाले वारे शाइर, आलिम, मुहक़िक़, दानिश्वर, लतीफ़ जे पारखू सो साईं तनवीर अब्बासी साहिब जी अॼु वरसीअ जो ॾियारो बि आहे। सो तनवीर अब्बासी साहिब खे असां खां विछड़े खोड़ वरह गुज़री विया, पर तनवीर अब्बासी जेका यादि आहे, जेका सार आहे, उहा कॾहिं घटि न थी आहे। तनवीर अब्बासी साहिब जेको असांजो लॾो आहे शाइरीअ जो, उन में तमामु घणो किरदारु अदा कयो ऐं आज़ाद नज़म ऐं नसीर नज़म जी शमशेर लुदरी साहिब ऐं तनवीर अब्बासी साहिब तमामु घणो हुन ते कमु कयो। ऐं विरहाङे खां पोइ जीअं सिंधियत नए सिर उसरी रहियो हुयो, उन में बि पंहिंजो कंट्रीब्यूशन तनवीर अब्बासी साहिब तमामु घणो ॾिनो। तनवीर अब्बासी साहिब सिंधी अदबी संगत जो 11 साल मुसलसल सेक्रेटरी रहियो ऐं सिंधी अदबी संगत उन वक़्तु बाक़ाइदा सुठे नमूने सां फ़ाल हुई, जीअं हाणे सिंधी अदबी संगत आहे ईअं न हुई। सो तनवीर अब्बासी साहिब तमामु घणा किताब लिखिया शाइरीअ जा ऐं ख़ासि तौर ते लतीफ़ साईंअ जी शाइरीअ में सचल साईं या ख़ुश ख़ैर मोहम्मद या नानक यूसुफ़ जो जेको ज़िक्र आहे, उन हवाले सां जेका उन तहक़ीक़ कई आहे, उन तनवीर अब्बासी साहिब खे हिकिड़ो ज़बरदस्त स्कॉलर तौरु मञराए वरितो। तनवीर अब्बासी साहिब जी शाइरी बि तमामु घणी ज़बरदस्त आहे, जेका मूंखे बि तमामु घणी वणंदी आहे। मूं त गुलाब लॻाया आहिनि, पोपट पाण ई आया आहिनि। हा, ॾिसो न शाइरीअ जो स्टाइल ॾिसो ऐं उनजो मुतालियो ऐं मुशाहिदो ॾिसो ऐं उनजी रवानी ॾिसो। मूं त गुलाब लॻाया आहिनि, पोपट पाण ई आया आहिनि। ऐं तनवीर अब्बासी साहिब जो हिकिड़ो ॿियो बि शइ ॾाढो सुठो मूंखे लॻंदो आहे त राति तोखां जो रुसी आयुसि मां, ईअं सम्झो त कुसी आयुसि मां। ऐं इन खां सवाइ तनवीर अब्बासी साहिब जो हिकिड़ो शेर जेको आउं पढ़ंदो आहियां त जीउ झोरे ॾिसां त छा थो थिए, चंगु चोरे ॾिसां त छा थो थिए, जीउ झोरे ॾिसां त छा थो थिए, चंगु चोरे ॾिसां त छा थो थिए, ॻाल्हि दिलि में रखियुमि त कुझु बि न थियो, तोसां ओरे ॾिसां त छा थो थिए। सो तनवीर अब्बासी साहिब इहो बि शेर आहे। ऐं तनवीर अब्बासी साहिब खे आख़िर में जॾहिं लाॾाणे जे वेझो हुया त पाण वसियत बि कई हुयाऊं त मुंहिंजो जेको जज़्ते ख़ाकी आहे उहो मेडिकल जे शागिर्दनि खे ॾिनो वञे त जीअं उन ते तजुर्बा करे सघनि। उन वसियत ते अमल न थी सघियो, पर हिकिड़ी ॿी बि वसियत उन्हनि जी हुई त मां जेकॾहिं हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वञा त मुंहिंजूं अखियूं कंहिं अखियुनि जे नूर खां महरूम माण्हूअ खे या कंहिं नौजवान खे ॾिनियूं वञनि। उन वसियत ते अमल कयो वियो ऐं तनवीर अब्बासी साहिब जूं अखियूं जेके आहिनि से उहे हिकु न्याणी ऐं हिकु नौजवान हिन वक़्तु तनवीर अब्बासी साहिब जी अखियुनि सां हिन दुनिया खे पसे रहिया आहिनि। सो इहो बि तनवीर अब्बासी साहिब जो आख़िरी मरहलनि में कमु हुयो। बाक़ी अदब जे हवाले सां तमामु घणो कंट्रीब्यूशन तनवीर अब्बासी साहिब जो सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में रहियो ऐं सिंधी इंसाइक्लोपीडिया जेको सिंधियाना पाण कॾहिं कॾहिं सर्च कंदा आहियूं न, उन जो जेको आहे सो स्टाइल ऐं अंदाज़ जेको हिन वक़्तु गूगल ते पाण सर्च कंदा आहियूं अची वेंदो आहे। सो उन जो बुनियादु विझंदड़ या उन हवाले सां सॼो सिस्टम सेट कंदड़ बि डॉक्टर तनवीर अब्बासी साहिब हो। डॉक्टर तनवीर अब्बासी जी यादि में शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर में तनवीर अब्बासी कार्नर बि क़ाइमु कयो वियो आहे, जिते तनवीर अब्बासीअ जे किताबनि ते उनजी शाइरीअ ते तमामु घणी तहक़ीक़ थी रही आहे। अॼु ताईं तनवीर अब्बासी साहिब सोबे देरे जो रहवासी हो ऐं सोबे देरे में ॼाओ प्राइमरी तइलीम कराची में वरिताईं, वरी उनखां पोइ मुख़्तलिफ़ स्कूलनि में कॉलेजिस में पढ़ंदो रहियो। तनवीर अब्बासी साहिब खोड़ सारो अरसो ख़ैरपुर में गुज़ारियो। ख़ैरपुर जी खाकी शाह पुल जे भरिसां तनवीर अब्बासीअ जो घरु हूंदो हुयो, जेको तनवीर जे घर जे नाले सां तमामु घणो मशहूरु हुयो। पर बदक़िस्मती इहा आहे त पाण कॾहिं कॾहिं ईअं सोचींदा आहियूं त वॾा वॾा शाइर अदीब जॾहिं हलिया वेंदा आहिनि त पोइ उन्हनि जी जेका फैमिली आहे, उन्हनि जो कुटुंब आहे, उन्हनि जी मिल्कियत खे संभाले न सघंदो आहे। सो तनवीर अब्बासी जो यादगार घरु हुयो
ऐं उन घर खे पोइ विकियो वियो ऐं उन घर जे जेको प्लॉट आहे उन घर खे ड्राथो वियो ऐं हाणे उन जॻह ते ख़ैरपुर में हिकिड़ी वॾी बेकरी आहे। सो तनवीर अब्बासी जो घरु हाणे उते न आहे। तनवीर अब्बासी घर खे मिसमार करे उते बेकरीअ जो क़याम आंदो वियो आहे। तनवीर अब्बासी साहिबु ख़ैरपुर जी खाकी शाह पुल जे भरिसां तमामु घणियूं उन जूं यादूं आहिनि। सुबुह जो जॾहिं टहल टकोर कंदो हो, जॾहिं वॉक कंदो हुयो त खोड़ सारा अदीबनि शाइरनि सां उनजी मुलाक़ात बि थींदी हुई। ख़ैरपुर जूं खजियूं ऐं ख़ैरपुर जा माण्हू तनवीर अब्बासी खे अञा ताईं सारींदा रहनि था। तनवीर अब्बासी साहिब जो सिंधीयत में तमामु घणो सुठो कमु थियल आहे। शाइरी खां वठी करे नसर ताईं शाह लतीफ़ जे कम ते तमामु घणो तहक़ीक़ी मुतालियो ऐं मुशाहिदो तनवीर अब्बासी जो थियल आहे। ऐं तनवीर अब्बासी साहिबु शुरूआती शाइरनि में तमामु वॾो नालो रखंदड़ शाइर हुयो ऐं उनजा खोड़ सारा जेकी उनखां आइडिया वठंदा हुया, इंस्पायरेशन वठंदा हुया, उन्हनि में खोड़ सारा शाइर आहिनि जिन में मुख़्तियार मलिक साहिब जो नालो बि अचे थो। ऐं मुख़्तियार मलिक साहिबु तनवीर अब्बासी साहिब जे तमामु घणो वेझो रहियो ऐं तनवीर अब्बासी पंहिंजो जेको इल्मी पोरो हुयो, जेको कलमी पोरो हुयो, उहो खोड़ सारनि दोस्तनि खे साथियुनि खे विखेरे वियो आहे, ॾेई वियो आहे। ऐं अॼु बि उन्हनि जी ॿोलीअ मां, उन्हनि जे स्टाइल मां ऐं उन्हनि जी गुफ़्तगू मां तनवीर अब्बासी जी ख़ुशबू ईंदी रहंदी आहे। तनवीर अब्बासी साहिब खे रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर ते बि तमामु घणनि सुठनि फ़नकारनि ॻायो ऐं तनवीर अब्बासी जी शाइरी खोड़ सारनि हूअं बि आम फ़नकारनि, अवामी फ़नकारनि उन जी शाइरी खे तमामु घणो ॻायो आहे। तनवीर अब्बासीअ जी यादि आहे ऐं तनवीर अब्बासीअ खे असीं कॾहिं बि विसारे नथा सघूं। तनवीर अब्बासी साहिबु भली हिन दुनिया में न आहे, पर जीअं आउं चवंदो आहियां त जंहिंजो कमु थियल हूंदो आहे त उनखे असां डेडिकेशन ॾींदा आहियूं, उनखे असां अर्पणा ॾींदा आहियूं ऐं उन अर्पणा तौरु अॼु तनवीर अब्बासीअ खे पाण यादि कयोसीं। प्रोग्राम जी तरतीब में अॼु जीअं मां ॻाल्हि कई त औरतुनि ते तशदुद जे ख़िलाफ़ु आलमी ॾियारे ते पाण ॻाल्हाईंदासीं ऐं इन खां सवाइ मौसीक़ी बि कुझु हूंदी, असां जूं बि ॻाल्हियूं हूंदियूं। असांजूं ॻाल्हियूं तव्हांखे वणंदियूं आहिनि, विच विच में कुझु खिल भोग मस्ती मज़ाक बि कंदासीं। सो इन प्रोग्राम खे ॾाढो सुहिणो करे पेश करण में असां पंहिंजूं ख़िदमतूं ॾींदा आहियूं ऐं उहे ख़िदमतूं तव्हांखे यकीनन वणंदियूं हूंदियूं। सो तव्हां जेकॾहिं असांजे प्रोग्राम खे पसंदि कंदा आहियो त टेलीफोन बि करे सघो था, असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था। नंढड़ी साई वठंदासीं पहिरियां, पोइ मोटी ईंदासीं त पोइ वरी बाक़ाइदगीअ सां माना ईअं सुठे नमूने सां कचहरी कंदासीं, पोइ को उल्को न हूंदो। हाणे नंढड़ी साई जो उल्को आहे फ़िलहाल। सो वठूं था हिकिड़ो नंढड़ो ब्रेक। असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। लख थोरा तव्हां सां जुड़ियल आहियो, गॾु ई रहिजो। तव्हांखे ॾाढो सुठो प्रोग्राम ॾियण वारा आहियूं, ॾाढो सुठो लॻंदो तव्हांखे। असांजी गुफ़्तगू ॿुधी करे मौज़ूद महिमान पहुची विया आहिनि, उनजो तारीफ़ तव्हां सां कराईंदो रहां। सभ खां पहिरियां जेका शख़्सियत तव्हां टीवी स्क्रीन ते ॾिसंदो, पाण वकील आहिनि ऐं अॼु वकालत बि कंदियूं ऐं वकालत शादियूं कंदियूं। अॼु औरतुनि जे बारे में ॻाल्हाईंदियूं, औरतुनि जी वकालत कंदियूं ऐं औरतुनि ते जेको तशदुद थिए थो, जिस्मानी तशदुद जी पाण ॻाल्हि कयूं था त उहो छो थिए थो, उनजा कारण कहिड़ा आहिनि, सबब कहिड़ा आहिनि ऐं इहो असां वटि केसीं ताईं रहंदो भला ज़ुल्म औरतुनि ते। इन वारे सां ॻाल्हाइण जे लाइ अॼु असां सां गॾु आहे रूपमाला सिंह एडवोकेट, उनखे वेलकम चऊं था। अस्सलाम वालेकुम जी। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हांजो नालो ॾाढो ख़ूबसूरत आहे, रूपमाला। थैंक यू सो मच। तव्हां पाण बि प्यारा माशाल्लाह। थैंक यू। ऐं इन खां सवाइ ॿियो जेको दोस्त आहे उहो यूथ अफेयर्स ते ॻाल्हाईंदो ऐं नौजवाननि जे इशूज़ ते हुन सां ॻाल्हाईंदासीं ऐं मुल्क में छा वही वापरे थो, छा ॾिठो आहे तव्हां ऐं छा न ॾिठो आहे तव्हां, इहो बि असां ॻाल्हाईंदासीं। अॼु हुन दोस्त सां मज़हर मजीद साहिब सां गॾु आहे, उनखे वेलकम करूंगा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कैसे हैं? ठीक हैं आप? अल्हम्दुलिल्लाह। बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। ॿियो असां वटि हिकिड़ो नौजवान फ़नकार, नौजवान कलाकार, नओं दोस्त असां सां गॾु फ़नकार हिन वक़्तु मौजूदु आहे, जेको उनजो स्टार्ट आहे ऐं सिंध टीवी हूअं बि हमेशह प्रोमोट कयो आहे नौजवान टैलेंट खे, सुठे आवाज़ रखंदड़नि खे। सो अॼु बि इन सिलसिले खे अॻिते वधाईंदे अॼु असां हिकिड़े नौजवान फ़नकार खे मौक़ो ॾियण वारा आहियूं। हारिस अंसारी साहिब असां गॾु आहे, उनखे वेलकम चऊं था। अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम सलाम। ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? अल्लाह जो शुक्र। सिंधी ॻाल्हाईंदा आहियो न? जी आओ, सिंधी बि ॻाल्हाईंदा आहियूं। हा न? जी आओ। ॿियो कहिड़ी ॿोली ॻाल्हाईंदा आहियो? उर्दू बि ॻाल्हाईंदा आहियूं, पंजाबी बि ॻाल्हाईंदा आहियूं। वाह वाह। बलोची? न बलोची उहा वरी तव्हांखे मां ॿुधाईंदुसि, वरी ॻाल्हाईंदो। पछतो ॻाल्हाईंदा आहियो? न हा, माना हीउ वाहिद फ़नकार आहे, भोग बि मां कंदो आहियां, दिलि में न कजांइ। न न दिलि में हीउ वाहिद फ़नकार आहे जेको सिहतमंद आहे, न त फ़नकार डुबरा मां ॾिठा आहिनि। हीउ वाहिद फ़नकार आहे जंहिंखे को ॾुख न आहे। फ़नकार न त दर्दनि जा मारियल हूंदा आहिनि, सूरनि जा सतायल हूंदा आहिनि, हिते ईंदा आहिनि त माना अधु बेहोश हूंदा आहिनि। सो हीउ हमरा माना खाधे पीते कराइण जो आहे। ॾाढो सुठो फ़नकार आहे। पहलवानी कंदा आहियो? न हा, इहे माना तव्हां जहिड़ो स्टाइल जेको रखंदड़ माण्हू हूंदो न, अॻे मां मिठाई जी दुकान ते ॾिसंदो हुउमि। माशाल्लाह, तव्हां सां गॾु कचहरी आहे, भोग कंदो दिलि में न कजो। न, न, ॿाहिरि आहियूं पाण में। अॼु ईज़ी थी प्रोग्राम कंदासीं, मज़ो वठंदासीं तव्हांजी आवाज़ जो। तव्हांजो आवाज़ ॾाढो ख़ूबसूरत आहे, मां रिहर्सल महिल ॿुधो।
सो मुहर्रम साईं बि असां गॾु आहे। साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? तबियत सही आहे तव्हांजी? जी राशि तव्हां ठीकु आहियो? अॼु तव्हांजो मूड ठीकु आहे माशाल्लाह? मूड ॾाढो ठीकु आहे। उस्ताद मुहर्रम लाइ अचण खां रुॻो इहो ॻोल्हे पियो त फनकार कहिड़ो आहे। कहिड़ो आहे? पोइ नेट अज़र साहिब चयो फनकार इहो ई आहे जेको भरिसां वेठो आहे। न वाक़ई मां रियलाइज़ न कयो त मां जो हीअ आर्टिस्ट सिंगर आहे न, शायदि गेस्ट आहिनि कंहिं टॉपिक ते या को हुननि जो ॿियो प्रोफेशन आहे। ऐं वरी जॾहिं हिननि अज़हर साहिबु ॿुधायो मां ॿुधो त मूंखे यकीन कयो त मूंखे यकीन। त अज़हर साहिबु प्रोग्राम अहिड़ा अरेंज कंदो आहे न, कॾहिं बॉडी बिल्डर घुराईंदो आहे, कॾहिं रेसलर घुराईंदो आहे। तव्हां सोचो वरी को पहलवानी मलाखड़े ते प्रोग्राम न, उन खां अलावा ख़ैर ही हेल्थी हुजण बि ज़रूरी आहे। ऐं हीअ ख़बर अथव माशाल्लाह हिन जी जेका बॉडी आहे उहो कुदरत जी तरफ़ां आहे। मां नथो सम्झां त एतिरो खाईंदा पीअंदा हूंदा, खाईंदा पीअंदा नॉर्मल हूंदा, पर हीअ कुदरत जी तरफ़ां हर माण्हू। सही सही न ॾाढो सुठो आहे। अहिड़नि माण्हुनि में आवाज़ ॾाढो सुठो आहे, नो डाउट। असां हाणे थोरी देरि पहिरियों रिसेंट में ॿुधोसीं सर, हिकिड़ो आवाज़ सुठो हूंदो आहे, ॿियो हुन सां गॾु हुनजा एक्सप्रेशंस जेके आहिनि कीअं हुजणु खपनि गाने जा, उहे माशाल्लाह में मूंखे नज़र आया। सही सही सही। बहरहाल थोरी देरि में साईं खे ॿुधूं था ऐं साईं खे साईं हिम्मत अफ़ज़ाई बि तव्हां जेके हूंदा तव्हां ॾाढो सुठो ॻायो था। वाक़ई अॻिते हली करे सुठा फनकार थींदव। अॻिते जॾहिं वॾा फनकार थींदव ॾुख मिलंदव पोइ तव्हांजो पाण ई माना डाइट करण जी ज़रूरत न आहे, त ओके थी वेंदो। सो हाणे जेको आहे असां कचहरी जी तरफ़ वधूं था। सो मुज़ महिमान असां सां गॾु आहिनि शाज़िया जी। स्टार्ट तव्हां वठंदा आहियो? जी मां लेडीज़ फर्स्ट। रूपमाला सिंह ठीकु आहियो तव्हां? बिल्कुलु ठीकु। अॼु जीअं तव्हांखे ख़बर आहे की औरतुनि जे तशद्दुद जो आलमी ॾियारो आहे, त अॼुकल्ह छा मां त चवां थी इहा शइ शुरू खां ई थिए थी, एतिरी अवेयरनेस खां पोइ बि उहा शइ घटिजी न आहे। अॼु बि औरतुनि ते उहो ई तशद्दुद थो थिए, ॿार हुजनि, छोकिरा हुजनि, छोकिरियूं हुजनि, हर लिहाज़ सां। लेकिन औरतुनि जे बारे में ॻाल्हायूं त औरतुनि ते अॼु बि उहो तशद्दुद थो थिए, आवाज़ बि नथियूं उथारनि पंहिंजी इज़त बचाइण जे चकर में। इन बारे में तव्हां कुझु ॿुधायो की अहिड़ो छा कजे जेको उन्हनि खे अवेयरनेस मिले ऐं एक्शन बि खणनि उहे? सभ खां पहिरीं त आउं सिंधी टीवी जी ऐं सलाम सिंध जी तमामु घणी थोराइती आहियां, जिन्हनि मूंखे पंहिंजे ख़्यालातनि वंडाइण जो मौक़ो ॾिनो। ऐं हथों हथ अदा जागीराणी लाइ ॿ लफ़्ज़ चई छॾियां, वरी मौक़ो न मिले। ऐं सदाईं मुतासिर थींदी आहियां तव्हांजी पोइट्री पढ़ण जे अंदाज़ खां, ऐं मुंहिंजूं सर्तियूं बि तव्हां मां तमामु घणी मुतासिर थींदियूं आहिनि। महिरबानी। इहा ख़बर मूंखे ॾाढी देरि सां पई त मां तारीफ़ अञा वधीक कयां। हाणे किताब तव्हांजी डिस्कशन जे हवाले सां जेका इहा शइ आहे, ॾिसो सभिनी खां पहिरीं त इहा शइ आहे त पुराणो दौर जेको हूंदो हुयो उहो हूंदो हुयो बर्दाश्त जो, बिल्कुलु सब्र जो। सही। ऐं हाणे हीअ जीअं जीअं सोशल मीडिया जे थ्रू माण्हू शयुनि खां अवेयर थींदा वञनि था, तीअं तीअं माण्हुनि में बर्दाश्त घटिजी वञे थी। ऐं इहो ई रीज़न आहे त असां नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं असां पाण में सब्र नथा पैदा करे सघूं। ऐं इहे ई कुझु कारण आहिनि त असांखे कावड़ अची वञे थी। ऐं असां शुरू खां ई असां इहा शइ ॾिठी आहे त मर्द, हिते बि कुझु असांजा भाउर मौजूदु आहिनि, ग़लति न खणिजो। ॾिसो असां काफ़ी सारा सेमिनार अटेंड कंदा आहियूं, कॉन्फ्रेंसिस अटेंड कंदा आहियूं अवेयर कराइण जे लाइ माण्हुनि खे, वुमेन खे बि असां अवेयर कराइण जे लाइ कंदा आहियूं, पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त हुन ते अमल दरामद नथी थिए। असां हिकु शइ असांजे बदकिस्मतीअ सां असांजे मुआशरे में इहा आहे त जिथे बि जंहिं प्रोफेशन में जॾहिं मेल फीमेल गॾु कमु कनि था, आया उहो भले वकालत जो हुजे, मेडिकल जो हुजे, इंजीनियरिंग जो हुजे, असां जेके हुते अदड़ियूं गॾु कमु कंदियूं आहिनि उहो उन्हनि खे हर उन्हनि जे स्टेप खां मतिलबु कि एप्रिशिएट कंदा आहिनि तमामु घणो, उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई कंदा आहिनि। मूं हिन दफ़े जेके बि वुमेन डे जे हवाले सां जेके बि प्रोग्राम थिया हुआ, मूं उन्हनि में बि हिकु ई मैसेज ॾिनो हुयो, ऐं आउं उन जुमिलनि खे वरी भेरे रिपीट कंदसि त जेका तव्हां हौसला अफ़ज़ाई उन्हनि फीमेल खे ॾियो था, उहे तव्हां पंहिंजे घर जी औरतुनि ते, तव्हां पंहिंजी माउ, पंहिंजी भेण, पंहिंजी धीअ, उन्हनि ते छो नथा तव्हां लागू कयो? ज़बरदस्त ॻाल्हि। मां सम्झां थी त मां हिकु बाइख़्तियार औरत जो हिकु सुठो मिसाल मां आहियां, छो त मूं वकालत आफ्टर मैरिज कई। ऐं उन में मां एप्रिशिएट कंदसि पंहिंजे सहुरे खे, पंहिंजे वालिद साहब खे, पंहिंजे भाउ खे, ऐं सभ खां वॾी ॻाल्हि पंहिंजे घर वारे खे। बिल्कुलु उहे बि त मर्द आहिनि। सही। छा उन्हनि मां ॿिया जेके असांजा अॾण आहिनि उन्हनि खे कल्पना नथी मिले? सही। हाणे अची वञूं था तशद्दुद जा रीज़न्स छा थियनि था जिन जी वजह सां इहो वधंदो ई वञे थो अॻिते। सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा त बर्दाश्त नाहे। ऐं नंढियूं नंढियूं जेके ॻाल्हियूं थियनि थियूं, असां ॾिसो न ॿाहिरि असां सोशल मीडिया ते असां पंहिंजो पाण खे तमामु घणो सुठो पेश कंदा आहियूं, पर असांखे हिते इम्प्रूव करण जी ज़रूरत आहे पंहिंजे मुआशरे खे। ऐं उहो ओसिताईं इम्प्रूव न थींदो जेसिताईं असां पंहिंजी सोच खे तब्दील न कंदासीं। हाणे फॉर सपोज़ अॼु मुंहिंजो पुटु आहे, आउं उनखे लेक्चर वॾा वॾा ॾियां, पर आउं जॾहिं पाण उन शइ ते अमल न करे सघां,
मुंहिंजो घर वारो अगरि मूंखे हुनजे साम्हूं मूंसां बैडली ट्रीट कंदो त हुनखे छा लेसन मिलंदो। रोल मॉडल हुए न। बिल्कुलु। ऐं जेको ॾिसो न, जेको असांजो ऑलरेडी पढ़ियलु लिखियलु तबिको आहे उन्हनि खे अवेयर करण जी का ज़रूरत कान्हे। हिते असांजो जेको पढ़ियलु लिखियलु तबिको न आहे उन्हनि जी सोच तब्दील कराइण जी ज़रूरत आहे। ऐं अमूमन इहो सोचियो वेंदो आहे त असां पढ़ाई सां सभु कुझु सुधारे सघूं था, पर इहा शइ न आहे। असांजूं माऊं बि पढ़ियलु न हुयूं, उन्हनि असांखे हिन मुक़ाम ताईं पुॼायो। इहा सिर्फ़ु तव्हांजी हिकिड़ी मैंटेलिटी आहे त तव्हांजी सोच कहिड़ी लेवल ते वञे थी। फॉर सपोज़ आउं अॼु पढ़ियलु आहियां, अॼु आउं वकील आहियां ऐं मूं में अगरि जेकॾहिं पंहिंजे औलाद खे सुठा गुण विझण जी सोच न आहे ऐं ओतिरी अवेयर न आहियां त पोइ मुंहिंजी पढ़ाई लिखाई बेकार आहे। सही। हाणे असां इहा शइ ॾिसूं था, बर्दाश्त अगरि मर्दनि में न आहे त उहो ॾिसो हिनजे करे आहे, असां अगरि जेकॾहिं राहे हिकु साॻी रखूं था, फॉर सपोज़ अगरि तव्हां पंहिंजी भेण लाइ उहा राहे रखो था त तव्हां पंहिंजी ईंदड़ जेका घरवारी आहे उन लाइ उहा राहे रखो। फॉर सपोज़ अगरि धीअ नंढी आहे, न्याणी हलंदी आहे न, 8-9 महीननि जी पंधु कंदी आहे, किरंदी आहे, त असां हुनखे इहो चवंदा आहियूं हलणु ॾियोसि, किरंदी न संभलंदी पाण ई, हिमत कंदी वरी उथंदी। उहा सोच असां वॾे हूंदे छो नथा क़ाइमु कयूं? असां इन पंहिंजी सोच खे असां तब्दील छो था करे छॾियूं? ठीकु आहे, इन जा कुझु रीज़न्स आहिनि। मुआशिरो जेको आहे असांजो उहो काफ़ी असांजा कुझु अहिड़ा आहिनि मर्द हज़रात आहिनि जेके अवेयर न आहिनि त उहे बैडली बिहेव कनि था, पर उन्हनि खे आख़िर सुधार किथां मिलंदो? सवाल इहो ई आहे। उन्हनि खे असां ई सुधारींदासीं न, ऐं उहो कीअं सुधारींदासीं? पंहिंजी असांजी जेका जनरेशन आहे उन में इम्प्रूवमेंट आणे। पर हिते अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त असां उन्हनि ते अमल नथा कयूं शयुनि ते। असां इवन इलाही सारा असां अहिड़ा सारा ॾिठा आहिनि, मां पंहिंजी पर्सनली पाण इहा मतिलबु एक्सपीरियंस कयो आहे इन शइ जो, त असां काफ़ी सारी मीटिंग्स में, कॉन्फ्रेंसिस में, सेमिनार थियनि था, असां वञूं था, पर जॾहिं उहे वाइंड अप थी वेंदा आहिनि, ख़तमु थी वेंदा आहिनि, त असां बैक ते जेके कमेंट्स हूंदा आहिनि असां ॿुधंदा आहियूं। हू त एॾो फैशन थी करे, अलाए हुनजो किरदारु कहिड़ो हूंदो, ऐं हू त हीअं आहे अलाए कीअं कंदी हूंदी, पंहिंजा बचड़ा छॾे करे सॼो ॾींहुं त हिते वेठी आहे कमु थी करे। मतिलबु इहा हिकिड़ी तव्हांजी मेंटल लेवल आहे। पोइ तव्हां न कयो न अहिड़ा अमल। तव्हां लाज़मी सी ॻाल्हि आहे, तव्हां अगरि जेकॾहिं अवेयर करण जे लाइ एॾा तव्हां सेशन हलायो था ऐं पोइ तव्हां पुठियां अगरि इहे सोच रखो था, असां पुठिते ई वेंदासीं, असां अॻिते कॾहिं नथा अची सघूं। बिल्कुलु, असांजी सोच पंहिंजी सोच मटाइणु खपे। सही 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 सही। सो मज़हर मजीद साहब, आप क्या कहेंगे? ये मैडम कह रही हैं कि जो मर्द हज़रात हैं उनमें बर्दाश्त नहीं है, तभी तशद्दुद हो रहा है। इनकी बात एक हद तक बिल्कुल सही है। जैसे हम बाहर मुल्कों में जाते हैं, जैसे पहले तो सॉरी, मैं आप लोग का शुक्रिया अदा करूँगा कि आप लोग ने बुलाया और बोलने का मौका दिया। थैंक यू। मैं इनके साथ एग्री करूँगा, लोगों का यहाँ पर जो सोच है, मेंटालिटी है, वो बिल्कुल फ़र्क में पाई जाती है। सही। हम जैसे यहाँ से आप कुछ समझ लें, यहाँ से आप दुबई तक ही जाते हैं या मलेशिया जाते हैं, थाईलैंड जाते हैं, या करीब ही कुछ ममालिक में जिनकी 4 घंटे का भी फ़्लाइट नहीं है, सही, वहीं जाते हैं तो आप देखते हैं कि वहाँ मर्द औरत दोनों काम करें, दोनों काम करते हैं। और दोनों का ऐसा कुछ नहीं है कि हमने सोच लिया कि किसी और ने कोई तशद्दुद वाली बात कर ली, ऐसी कोई चीज़ कर ली। मिल बांट के काम हो रहा है। छोटी सी जगह में भी बड़े लोग काम कर रहे हैं। कहीं तो ऐसा है कि वुमेन ज़्यादा है और मेन कम है। अब जैसे देखें, जापान एक कंट्री है, उसकी देखिए वुमेन की पॉपुलेशन ज़्यादा है और आदमियों की पॉपुलेशन कम है, तो अब उस तरीके से वो भी तो काम कर ही रहे हैं ना। कोई तशद्दुद नहीं हो रहा, कोई कुछ नहीं हो रहा। बहुत सारे, अब चाइना देखें, उसकी कामयाबी इसी उसमें कि वहाँ पर आप लेडीज़ को काम करते हुए देखेंगे तो आप खुद हैरान रह जाएंगे कि ये कैसा काम हो रहा है। तो हमारे यहाँ लोगों की, हमारे यहाँ भी लोग जो लेडीज़ हैं ये काम कर सकती हैं, इनको इनकरेज करना चाहिए, बिल्कुल करना चाहिए। मगर एट द सेम टाइम बात ये है कि जो मर्द हजरात हैं उनकी भी सोच को, अपने आप को तब्दील करना चाहिए। अब जैसे आप इंटरनेशनल बेस पे बात कर रहे हैं, तो अरब कंट्रीज़ भी हैं जी, वो भी अपने आप को फुल कवर करके और बाहर निकलती हैं, काम करती हैं, वहाँ पर भी अवेयरनेस है। अगर नहीं है तो हमारे कंट्री में नहीं। बिल्कुल, जैसे कि हम देखते हैं कराची में, कराची, लाहौर, इस्लामाबाद, ये हम अभी भी देखते हैं कि लाहौर में फिर बहुत ज़्यादा इस चीज़ की अवेयरनेस आ चुकी है। अच्छा। लाहौर है, इस्लामाबाद है, कराची में भी कुछ हद तक कुछ एरियाज़ में ये आ चुका है। मगर इससे आगे थोड़ा सा बढ़ते हैं कि हम अगर कुछ इंडस्ट्रियल जोन और अर्बन एरियाज़ की तरफ जाते हैं, वहाँ अभी भी इसका शऊर नहीं है, क्योंकि वहाँ पर पढ़ाई नहीं है, यहाँ पर एजुकेशन, तालीम ज़रूरी है। लैक ऑफ एजुकेशन की वजह से। अब जैसे मैम ने बताया कि
लोगों को अवेयरनेस लाने की ज़रूरत है। इसके लिए अवेयरनेस प्रोग्राम्स होने चाहिए, इसके लिए लोगों को बताना चाहिए। कुछ जो छोटे तबके के लोग हैं जो अपनी किसी मजबूरियों की वजह से या किसी की वजह से पढ़ाई हासिल एजुकेशन ना ले सके, उनको बताना चाहिए कि दोनों में कोई फ़र्क नहीं। बिल्कुल, जब अल्लाह ने फ़र्क नहीं रखा तो हम कौन होते हैं फ़र्क रखने वाले। अच्छा, कहते हैं कि घर में कोई परेशानी ना हो तो सुकून होता है। क्या समझते हैं कि भूख, अफलास, बेरोज़गारी, महंगाई ये भी एक तशद्दुद का सबब बनता है कि भाई घर पे आए कुछ नहीं है, ये लेके आओ, वो लेके आओ, तो जाहिर सी बात है मर्द हाइपर हो जाता है और फिर वो मारपीट हो ही जाती है। तो अगर सिलसिला गुर्बत, महंगाई, ये बेरोज़गारी ख़त्म हो जाए या थोड़ी सी कमी आ जाए इसमें, तो हालात बेहतर हो जाएंगे। देखिए, एक अव्वल तो बात ये है कि कुछ लोग तो ऐसे हैं जिनका चटनी रोटी पे भी गुजारा हो जाता है, बिल्कुल हो जाता है, आंखों देखी बात है। और कुछ लोग ऐसे हैं जिनके सामने पूरा सजा भी दें तो उनका दिल नहीं भरता। सोच की बात है। अब महंगाई बढ़ती जा रही है, इसका मतलब ये तो नहीं कि आप तशद्दुद करें, मारा मारी करें। सही, डोमेस्टिक वायलेंस क्यों बढ़ेगा और कोई क्यों बर्दाश्त करेगा। चलें जी, ठीक है। वैसे तो चीनी भी महंगी हो गई है, फिर भी चाय हम ज़रूर पियेंगे। सो इसके लिए वक्फा लेंगे। नड़ी साई वठूं था, चांहि जो असांजो ब्रेक आहे, सो असां चांहि पींदासीं, तव्हां बि पी वठो जेकॾहिं तव्हांजे घर में चांहि ठही आहे त। सो ब्रेक खां पोइ मोटूं था, ॾिसंदा रहिजो। सलाम मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध, मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध। भली ॻाल्हि चऊं था ऐं सिक जो सॾु बि ॾियूं था। सॾु ई आहे त तव्हां टेलीफोन करे सघो था। तव्हां बि चवंदा कयो, तव्हांजे चवण ते टेलीफोन कंदा आहिनि माण्हू। अच्छा, मां चवंदा कोई कंदो ई कोन्हे। असां सां तव्हां टेलीफोन करे सघो था, ॻाल्हाए सघो था इशाद सां, मूंसां, ॿियो जेके असांजा महिमान वेठा आहिनि इन्हनि सां बि। ऐं अॼोके मौज़ू ते बि ॻाल्हाए सघूं था त औरतुनि ते तशद्दुद जा कारण कहिड़ा आहिनि, सबब कहिड़ा आहिनि, छो थो इहो कयो वञे। सो पाण इन ते बि ॻाल्हायूं था। तशद्दुद जी ॻाल्हि पोइ था कयूं, पहिरियां प्यार जी ॻाल्हि कयूं, का मोहबत जी ॻाल्हि कयूं, सुठो कलाम ॿुधूं। बिल्कुलु, असां वटि अॼु सुठो फ़नकार बि आहे, हारिस अंसारी साहिबु। सो हिननि जो अंदाज़ पंहिंजो आहे, सभिनी खे ॿुधणु घुरिजे। सो हीअ अंदाज़ बि मनमोहींदड़ अंदाज़ आहे हिन जो। सो हारिस साहिब खे गुज़ारिश कयूं था त हिकिड़ो सुठो कलाम ॿुधाइनि, त पोइ वरी कचहरी कयूं था। साईं वाह वाह कयो। लबड़न सां दिल दी घुरा, जैसा है प्यार शल उनके बड़ा। लाल लाल लबड़न सां दिल दी घुरा, जैसा है प्यार शल उनके बड़ा। सेब तन घुरिया है दिल, सेब तन घुरिया है दिल, लिफ्ट न कराई आया। लाल लाल लबड़न सां दिल दी घुरा, जैसा है प्यार शल उनके बड़ा। भलो सूहू क्या थी तो मजबूरा, एड़ो त नशीला मुंहिंजी अख जो सुरूरा। चंगो भलो सूहू क्या थी तो मजबूरा, एड़ो त नशीला मुंहिंजी अख जो सुरूरा। चवन था मोर वारी डोर थी हला, चवन था मोर वारी डोर थी हला, भी मो लिफ्ट न कराई आया। लाल लाल लबड़न सां दिल दी घुरा, जैसा है प्यार शल उनके बड़ा। सेब तन घुरिया है दिल, सेब तन घुरिया है दिल, कंहिंखे भी मो लिफ्ट न कराई आया। लाल लाल लबड़न सां दिल दी घुरा, जैसा है प्यार शल उनके बड़ा।
जो लाट बुधी सास भी खामोश थिया मिठी मिठी गुफ्तगू ते माण्हू मते होश थिया कोयल जो लाट बुधी सास भी खामोश थिया जीअं नचे मोरणी मां नचंदी वटां जीअं नचे मोरणी मां नचंदी वटां कंहिंखे बि मूं लिफ्ट न कराई आया लाल लाल लबड़नि सां दिल थी घुरां जंहिंसां हे प्यार शल उनखे वणा सेब तन घुरी आहे दिल सेब तन घुरी आहे दिल कंहिंखे बि मूं लिफ्ट न कराई आया लाल लाल लबड़नि सां दिल थी घुरां जंहिंसां हे प्यार शल उनखे वणा जंहिंसां हे प्यार शल उनखे वणा जंहिंसां हे प्यार शल उनखे वणा वाह दान साहिब वाह वाह मज़ो अची वियो बेहतरीन मज़ो अची वियो सची ॻाल्हि आहे ॾिसंदड़नि खे मज़ो आयो हूंदो ऐं हिवायत फ़नकार आहे जंहिं शाइरीअ सां का बि छेड़छाड़ न कई हीअ छो त निगत नाज़ उगायल आहे उन पंहिंजे सेंस में ॻायो आहे औरताणी अंदाज़ में औरताणी आवाज़ में त पोइ मोन्स मुज़क्कर थो फ़र्क़ु नथो रहे थो पर पोइ बि उन ई अंदाज़ में ओरिजिनल अंदाज़ में ॻाल्हि थी ॾाढो ज़बरदस्तु लॻो अथई वाह वाह अञा तव्हां खां ॿुधंदासीं कलाम मां त चवां थो रुॻो तव्हांखे ई ॿुधूं पर हाणे मजबूरी आहे चवनि था त ॿियनि महिमाननि सां बि ॻाल्हाइणो आहे मज़ो वॾो थो अचे क़ुर मां चवां थो ॿ हथ मां बि ॾेखारियां हिते पर कंट्रोल कयां थो चवंदा हाणे अहिड़ो शरीफ़ माण्हू ऐं सादो माण्हू वरी वते थो नचंदो सही नथो तव्हां चयो न मां नचंदी हुअसि तव्हां मुंहिंजी दिलि चए पई बराबरि कंट्रोल कयूं था पाण ते जज़्बनि ते कंट्रोल आहे असांजो सो अदी असांजी वेठी आहे भेण असां सां गॾु रूपमाला सिंह सो हुन सां कचहरी अदी चवनि था त एजुकेशन जी कमी आहे तालीम जी कमी आहे तंहिंजे करे बि थिए थो पर मूं ॾिठो आहे जिते तालीम बि आहे उते बि अहिड़े क़िस्म जा वाक़िया थियनि था पोइ इन ते तव्हां छा चवणु चाहींदव औरतूं मर्द खे सम्झी नथियूं सघनि या मर्द औरत सां सही नमूने सां जेका कम्युनिकेशन जेको गैप थिए थो या ज़हनी जेको आहे सोच जो मेलाप नथो थिए इन जे करे सबबु थियनि था छा आहे बिल्कुलु ॾिसो जेके पढ़ियल लिखियल असां जूं ख़वातीन जेके बि आहिनि उहे घणो करे इन करे बि आवाज़ न उथारींदियूं आहिनि उनजो रीज़न इहो आहे हिकिड़ो ख़ानदान जो बैकग्राउंड बि हूंदो आहे फॉर सपोज़ अगरि का हिकिड़ी औरत जो अगरि एजुकेशन बैकग्राउंड स्ट्रॉन्ग आहे त डेफिनेटली अगरि हुनखे नसीब में वीचारीअ खे को अहिड़ो मिले थो लाइफ पार्टनर जेको उन सां मतिलबु कि बैड ट्रीट करे थो त हूअ इन करे बि इन डप खां आवाज़ नथी उथारे त अगरि पुठियां छा थींदो ख़ानदान जो नालो सावरनि जो बि अगरि जेकॾहिं वॾो नालो आहे त उन्हनि जो बि त उहो इन डप में बि आवाज़ न उथारींदो आहे इन जो ॿियो हिकिड़ो बि इहो बि रीज़न आहे त अगरि जे औलाद आहे त औलाद हुजण ते बि काफ़ी सारियूं पढ़ियल लिखियल छो की पढ़ियल लिखियल ऑलरेडी कानून खां ऐं जेके अॻिते स्टेप खणण जहिड़ा हूंदा आहिनि उन्हनि खां अवेयर हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि जो अंजाम खां बि वाक़ुफ़ु हूंदियूं आहिनि त उन में घणो सफ़र बि करिणो पए थो ज़रूरी न आहे त असां अगरि जेकॾहिं कानून ते अप्रोच कयूं था वञी करे त तव्हांखे बसि विदिन 1 मंथ विदिन 15 डेज़ तव्हांखे इंसाफ़ मिली वञे ईअं बि न आहे अदालती निज़ाम बि असांजो थोरो ढरो आहे त उन सेंस में उहे जॾहिं सभु ॻाल्हियूं सोचे थी त हू दॿिजी वञे थी ऐं हुनखे सिर्फ़ु हिकिड़ी शइ नज़र अचे थी बर्दाश्त उन वटि ॿियो को हली नथो अचे ऐं इन में कुझु अहिड़ियूं बि ॻाल्हियूं मतिलबु थियनि थियूं जीअं ख़ुदकुशी जा केसिस थी वञनि था त उहे बि उनजो रीज़न बि इहो ई हूंदो आहे त हू बर्दाश्त करे थकिजी छा थी सम्झो त बर्दाश्त सुठो अमल आहे जेके बर्दाश्त कजे थो त घर रहे थो जेकॾहिं बर्दाश्त नथा कनि त पोइ मामिलो कोर्ट ताईं पहुचे थो पोइ घर ख़तमु थो थी वञे वर बि ख़तमु थो थी वञे पोइ माना सॼा मामला बर्दाश्त उन कंडीशन में करणु खपे जिथे तव्हांखे इम्प्रूवमेंट महसूसु थिए थी फॉर सपोज़ अगरि हिकिड़ी का अहिड़ी औरत आहे जेका अगरि 15 सालनि खां हिकिड़ी शइ खे बर्दाश्त करे पई त ई त डेफिनेटली ग़लति आहे काई उमेद बि न आहे ऐं हू माण्हू सिधो थियणो न आहे ऐं ॾिसो न ईअं न आहे त अगरि का औरत मतिलबु ऐं हीअ जेके बि मुंहिंजूं अदियूं हीअ प्रोग्राम ॾिसनि पियूं उहे मुंहिंजी इन ॻाल्हि खे गौर सां ॿुधनि बि ऐं इन ते अमल बि कनि अक्सर करे ईअं हूंदो आहे त काफ़ी सारियूं औरतूं सम्झंदियूं आहिनि त असां पढ़ियल लिखियल आहियूं असां अॻिते वञी करे कंहिं बि सेक्टर में वञी जॉब करे वठंदासीं वकालत आहे मेडिकल आहे कुझु बि उहे जेके अदियूं पढ़ियल लिखियल न आहिनि उहे न सोचीनि उहे पंहिंजे अंदरि में पंहिंजे गुणनि खे ॿाहिरि कढनि
उन में भर्त जेका अंदरि ई सुगड़ाए पाए। बिल्कुलु सुगड़ाए पाए। ॾिसो मां सम्झां थी त औरत हर औरत में हिकिड़ी अॻुवाण मौजूदु आहे, छो त जॾहिं तव्हां उनखे हिकिड़ो घर ॾेई उनजे हवाले करे छॾियो था, अगरि वकालत जो प्रोफेशन ॾिसूं असां ऐं मेडिकल जो ॾिसूं त उन में तव्हांजी हिकिड़ी रिदम आहे, तव्हांखे हिकिड़ो ई कमु करिणो पए थो, पर घर में तव्हांखे डिफरेंट नौयतुनि जा कमु करिणा पवंदा। टीचर बि थियणो आहे, कुक बि थियणो आहे, हर शइ। ऐं उन में अगरि का कमी पेशी अची थी वञे त तव्हांखे सामनो बि करिणो पए थो उन्हनि शयुनि जो, त मतिलबु उहा बि त हिकु ज़िमेदारी आहे न। जॾहिं हूअ उन शयुनि में बिल्कुलु हिकिड़ो पंहिंजो पाण खे मंझराए थी, त छा हू ॿाहिरि अगरि निकिरी सघे थी त उहो मंझराए नथी सघे पंहिंजो पाण, डेफिनेटली मंझराए सघे थी। रदी हाणे ॻाल्हि इहा आहे हिते त औरत ते तशदुद उनजो मुड़ुसु करे इन हद ताईं बि पाण मञे था वठूं ॻाल्हि, पर असां वटि ईअं थो थिए त ॾेर बि तशदुद थो करे, सोरो बि तशदुद थो करे, ससु बि तशदुद थी करे, को पुछण वारो न आहे। माना इन्हनि सभिनी खे बि अख़्तियार मिली विया आहिनि। बाबा जेकॾहिं ख़बर पए थी मर्द खे, मुड़ुस खे ख़बर पए थी मुंहिंजो भाउ कुटियो आहे, चए थो भाउ मर्द आहे न भले कुटे, इहो असां वटि कॉन्सेप्ट ख़तमु थियणो हुजे। बिल्कुलु ख़तमु थियणो सभु छो कुटियुनि वीचारी खे। न ॾिसो इन जे पुठियां रीज़न ख़बर आहे छा आहे, इन जे पुठियां रीज़न हूंदो आहे घर वारे जी चुप। घर वारे जी ॾिसो न, तव्हां हिकिड़ी अगरि घर वारो वीचारो छा करे, जेकॾहिं चुप रहे थो या ॻाल्हाए थो त पोइ चवंदा त ज़ाल जो मुहताज आहे। हा बिल्कुलु, न इहा ॻाल्हि सही आहे, न इहा ॻाल्हि ॾिसो न हिकिड़ी शइ आहे, हाणे असां अगरि जेकॾहिं मर्द अगरि पढ़ियलु लिखियलु आहे न त उहो इन शयुनि खे मैनेज करे, छो त जेसि ताईं तव्हां इन शयुनि खे न हिकिड़ो मैनेज करण वारे तरीक़े सां न बैलेंस कंदा तव्हां, छो त ॾिसो अमड़ बि तव्हांजी मतिलबु जन्म ॾींदड़ आहे, तव्हां उनखे नथा छॾे सघो, पर अमड़ अगरि कंहिं ग़लति ट्रैक ते आहे न ऐं अगरि हू कुझु ग़लति मिसगाइड करे पई या छो थी करे, ॾिसो अक्सर करे माण्हू त इहो सोचींदियूं आहिनि त हाणे बसि पुट जी शादी कराए छॾी, हाणे बसि हू मुंहिंजा अख़्तियार ख़तमु थी विया, हाणे पुटु हुन ॾांहुं हली वियो या मतिलबु कुझु इहा सोच हुनजो थी वियो आहे। पर इन सोच खे ॾिसो न, उहा औरत पाण अक्सर करे इहा चवणी हूंदी आहे त औरत ई समटाइम्स औरत जी दुश्मन थी वेंदी आहे, ऐं पर इहे कंहिं हद ताईं घरेलू अगरि असां हिन माहौल खे सोचूं त उहो कंहिं हद ताईं सही बि हूंदी आहे शइ, छो त असां सम्झंदा न आहियूं। सिर्फ़ु उहा ई वरी ॻाल्हि अची थी वञे न, हिकिड़ी सोच इंसान जी जेका आहे न, जेसि ताईं उहा मतिलबु उन में सुधार नथो अचे न त उहो बिल्कुलु बि तव्हां कुझु बि सुधारे नथा सघो। हाणे अगरि ससु इहो सोचे त मतिलबु मुंहिंजी हूअ बि कंहिंजी न्याणी आहे, एतिरो पंहिंजो पर उहा ससु पंहिंजी न्याणी जे लाइ त सुठो सोचींदी आहे, जेका उनजी पढ़ियल न्याणी हूंदी आहे, उन सां जेकॾहिं मुड़ुसु खिली ॻाल्हाए थो, चए थी शुकुर अल्हम्दुलिल्लाह घर सुठो अथनि, जेकॾहिं पंहिंजो पुटु हुनजी नुंहं सां खिली ॻाल्हाए थो त परेशानी आहे, इहो छो खिली ॻाल्हाए आहे न, डिफरेंस आहे न इहो ई, त इहो ई शइ आहे। जेकॾहिं पंहिंजो पुटु हुनजे लाइ का स्पेशल शइ वठी आयो आहे, को बर्गर लिकाए खणी आयो आहे, त बि परेशानी आहे। बिल्कुलु इहो न लिकाए छो खणी आयो, प्यार आहे, मोहबत आहे, सुठी ॻाल्हि आहे न, मोहबत वधे थी, हुनजी न्यू एंट्री आहे तव्हांजी फैमिली में, त हिन में सभिनी जो जेसि ताईं कंहिं औरत खे न एप्रिशिएट न कंदो तव्हां ओसि ताईं सुठो मतिलबु को बि रिज़ल्ट नथा खणी अची सघो। अगरि हिकिड़े दफ़ा तव्हां अगरि नई का कुंवार ईंदी आहे न घर में, अगरि का शइ फिकी ठाहे थी या छा, अगरि उथंदे ई तव्हां उनखे डिस्करेज कंदा, तव्हांखे धड़का ॾींदा, डेफिनेटली उहो तव्हांखां बदगुमान थींदी, ऐं बदगुमान थींदी त उन वटि जेके गुण हूंदा न उहे बि पुठियां थींदा। अक्सर करे ईअं हूंदो आहे त पढ़ियल लिखियल जेके बि मतिलबु अचनि थियूं औरतूं पढ़ण जी करे, उन्हनि लाइ इहे व्यूज़ न वेंदा आहिनि, पढ़ियल लिखियल आई आहे त घर ई ख़राबु कंदी, ठाहे नथी सघे, बर्दाश्त हिन में न हूंदी, हीअ उथे वेही थी। हक़ीक़त ईअं हूंदी आहे त हू मुआशिरे खां अवेयर हूंदी आहे, उनखे जेके प्रॉब्लम्स हूंदा आहिनि उहो सभु ख़बर हूंदी आहे, पर हर पढ़ियल लिखियल औरत बि उहा न आहे जीअं हिकिड़ो मतिलबु हिकिड़ी सोच ठाही वई आहे, पर पढ़ियल लिखियल औरतुनि जा एक्चुअली थोरा वे चेंज हूंदा आहिनि, पर घर का औरत ठाहिण न चाहींदी, सभु ठाहिण चाहिंदी। सही। अच्छा मज़हर भाई, मैंने ये देखा है क्योंकि औरतों का इशू चल रहा है या वो वही गुफ्तगू उसमें कंटिन्यू, मैंने ये देखा है कि जो समझते थे या जो कहते थे कि भाई पढ़ी लिखी औरत घर में आएगी तो अच्छा निज़ाम चलेगा घर का भी, सो बहुत सारे लोगों का ये ख्याल है कि जो पढ़ी लिखी औरतें लाते हैं या शादी करते हैं तो उनको सुबह की रोटी भी नसीब नहीं होती, वो तंदूर पे खड़े होते हैं, और जो कम पढ़ी लिखी औरत से शादी करते हैं उनको गरम गरम रोटी मिल जाती है, उनका घर अच्छा चलता है। क्या कहेंगे आप? सर ये जैसे कि अभी हमारी पहले बात हुई इरशाद भाई कि ये बिल्कुल गलत बात है। अच्छा, ये जैसे होता है कि जैसे आप घर पढ़ी लिखी वो कहते हैं कि औरत लाने का कोई फायदा नहीं हुआ, तंदूर पे खड़े हैं भाई, सालन ले रहे हैं, रोटियां ले रहे हैं, ऐसा, और कम पढ़ी लिखी होती तो घर का चूल्हा चलता और खाना ये वही जैसे हमारी पहले बात हुई, जैसे मैम ने बताया कि ये सोच की बात है, ये अवेयरनेस की बात है, ये आप अगर घर में किसी को लाते हो, आप अगर उसको वेलकम करते हो और अपने हिसाब से उसको एक तरीके से बताते हो घर का माहौल, और
अगर कोई नया मेंबर आता है आप उसको वेलकम करते हो। अगर आप पहले से ही उसके ऊपर इतना प्रेशर ये वो शुरू में ही आपने बोला चलो भाई ये बहुत ज़्यादा प्रेशर शुरू हो गया, तो आपके लिए ऑब्वियसली अगला बंदा जो होता है वो परेशान हो जाता है, वो अगली दफ़ा थोड़ा सा दिल से काम नहीं करता। वो घर वाले ये समझते हैं कि मजदूर आ गया है, वो सारे काम उसको दे देंगे। अगर पढ़ी लिखी औरत होगी तो वो माहौल को समझेगी भी जल्दी, जहाँ तक मेरा ख्याल है, अंडरस्टैंडिंग जल्दी हो जाती है। और आजकल स्पेशली हमारी जनरेशन अर्ली 30s जो है हमारी जनरेशन, इनमें एक अंडरस्टैंडिंग और ऑब्जर्वेशन पावर हमारी बहुत स्ट्रांग है। बिल्कुल। जो पुराने लोग थे और जो आज के लोग हैं उनमें ऑब्जर्वेशन, अंडरस्टैंडिंग, अवेयरनेस, क्योंकि एजुकेशन सिस्टम जो हमने लिया है वो पुराने टाइम पे नहीं था। और जो पहले तो हमने जो हमने सुना था कि बहुत सारे कभी इम्तिहानात में कोई लेटरबाजी होती थी, मतलब कोई ऐसा होता था जो छोटी मगर हमने जिस माहौल में एग्जाम दिए हैं वो बड़े स्ट्रिक्ट माहौल थे। जो पढ़ाई में जो चीज़ें की, कंटिन्यू करेंगे, आपने किस तरह से एग्जाम दिए ये बात सुनेंगे। छोटा सा वक्फा ले लेते हैं जी, वक्त शॉर्ट ब्रेक। जो असां सां गॾु रहिजो पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था, ख़ुशामदीद। ऐं थोरी देरि में वरी असां हारिस अंसारी साहिब खे ॿुधंदासीं, ॾाढो मज़ो ईंदो। रिहर्सल बि ॾाढी ज़बरदस्त हुनजी शानदार रहे थी पई। पहिरियों भेरो टीवी ते लाइव परफॉर्मेंस हुनजी असां ॿुधूं था, ऐं पहिरीं परफॉर्मेंस हुनजी ज़बरदस्त आहे। सो कचहरी जितना छड़ी इसी पाण उतो ही कंटिन्यू क्यों था। मज़हर मजी साहब आप बता रहे थे कि एग्जाम आपने दिए थे, फेल हो गए थे आप। नहीं ये नहीं बताया? नहीं। अच्छा माफ कीजिएगा, मैंने ये समझा। तो बस इसका क्या अवेयरनेस प्रोग्राम जो है जो हम बात कर रहे थे, उसी के लिहाज से जो है क्या बोल रही है, मजाक करता हाँ, पहली बार जो चाहिए उन्हें बेचारे के ना उन्हें ध्यान नहीं बताएं वो बात बताएं। नहीं, वैसे तालीम में अब ज़्यादा बेहतरी आ गई, ज़्यादा पहले से ज़्यादा बेहतरी आ चुकी है। लोगों को अवेयरनेस आना शुरू हो गई, जो नई जनरेशन उनको आना शुरू हो गई है। और अभी तो बहुत सारे जो कुछ मेरे भी दोस्त हैं, कुछ मेल्स हैं, फीमेल्स हैं, जिन्होंने अब तो एक कोरंगी के अंदर उन्होंने एक स्कूल शुरू किया है ब्रिज के नीचे, जिसमें कुछ टेबल्स और चेयर्स और लगा के कुछ हम बच्चों को बुलाते हैं, वहाँ पर कुछ बच्चों को पढ़ाते हैं, एजुकेशन देते हैं, उनको बताते हैं, अवेयरनेस करते हैं। इसी तरीके से रोटरी में भी ऐसा ही हो रहा है कि हमने कुछ इस साल कुछ प्रोजेक्ट देखा है जिसमें कुछ कोरंगी में 1-2 स्कूल्स हैं जिसको हम वापस रेनोवेट करके नॉर्मल उसमें लाएंगे और अच्छे हायर एजुकेशन की तरह इसको हम वहाँ पर तालीम देना चाहते हैं, जिसमें अल्हम्दुलिल्लाह हमको बड़ा सपोर्ट है अजीज़ मेमन साहब का, इकबाल कुरैशी साहब का, फैज़ किदवाई साहब का, फरहान ईसा का, आफ्ताब इमाम साहब का, और तहज़ीब काज़मी साहब का, हनीफ़ काज़मी भाई का, इन सब का इनका बड़ा हमको, हनीफ़ खान साहब का, सॉरी। तो आपको कितना टाइम हुआ ये करते हुए? मुझे कुछ मैंने एजुकेशन जो ली है अपनी लंदन से ली है। अच्छा, माशाल्लाह। मुझे वहाँ 4 साल रहा हूँ। फिर वापस आके अपना बिज़नेस ज्वाइन किया है। अच्छा। अब 4-5 साल से अपना बिज़नेस हो रहा है। फिर उसके साथ रोटरी में भी मैं लंदन से रोट्रैक्टर था। अच्छा। पहले होता है कि आप रोट्रैक्टर बनते हो, फिर उसके बाद आप रोटेरियन बनते हो, और उसके बाद फिर आप इंसानियत की मदद करते हो। तो ये हमारी कोशिश है। रोटरी एक बहुत अच्छा प्लेटफॉर्म है। खास में भी कुछ आपका हो रहा है ना, वो गाया बता रहे थे शायद। जी, वो एक फैमिली, मेरे पप्पा हैं जो वहाँ पर गाया ट्रस्ट को रन करते हैं। सही। तो माशाल्लाह उनका भी एक अच्छा है जो वैसे कम ही लोग हैं जो इंसानियत का दर्द रखते हैं। आप अगर मैम ये बहुत ज़रूरी है, ये बहुत ज़रूरी है आजकल के दौर में, क्योंकि आजकल के दौर में इंसान मिल रहे हैं, इंसानियत नहीं मिल रही। इंसानियत नहीं मिल रही। और यहाँ पर हम पैसे से किसी की मदद कर सकते हैं, हर चीज़ से कर सकते हैं, जिस माली तौर पे सबकी मदद कर सकते हैं, मगर अब जो टाइम है वो एजुकेशन का है, वो अवेयरनेस का है, लोगों को सही गलत बताने का है, और लोगों को कहाँ जाना है, क्या करना चाहिए, किसके साथ कैसे बात करनी चाहिए। क्योंकि यहाँ आपने कुछ मुझे लगता है आपने लियारी एक्सप्रेस उतरे हैं, वहाँ से आपकी दुनिया बदल जाती है। वहाँ उस तरफ लोगों को शहूर की ज़रूरत है, एजुकेशन की ज़रूरत है। आप खुद जो हैं वो वेल एजुकेटेड हैं, तो आपको क्या लगता है कि अगर औरत को अच्छी तालीम दी जाए और फिर वो आप घर पे आती है, तो क्या उसके अंदर बर्दाश्त कम होती है या उसको उस माहौल में बदलने में टाइम लगता है? मैम देखिए, अगर तालीम की जहाँ तक बात आती है, तालीम से इसका कोई लिंक नहीं है। सही। तालीम से इसका भी फ़िलहाल कोई लिंक नहीं है। ऐसे नहीं है कि
एजुकेशन तो मिलती है, ये तरबियत भी होती है। तरबियत भी होती है, ये घर का माहौल सिखाता है कि आपको कैसे करना चाहिए, क्या करना चाहिए, कब करना चाहिए, किस तरीके से करना चाहिए। और आजकल का जितना मॉडर्न और हमारा ज़माना हो चुका है, इसमें सिर्फ हम अच्छी और बड़ी चीज़ें दिखाते हैं। हमको बस मोटरसाइकिल से लेकर जहाज सबकी सवारी में मज़ा आना चाहिए। तो अगर इन तमाम सवारियों में हमको मज़ा आ जाता है तो फिर हम ज़िंदगी के हर सफ़र में हर चीज़ में शुक्र अदा हर चीज़ में शुक्र अदा, क्योंकि आजकल ये जो मैम बता रही कि जो शादी के बाद कोई घर में जो शादी हो जाती है, फिर जिनका घर में आना जाना होता है, तो उसमें बहुत लोग माहौल से घबरा जाते हैं, बहुत लोग काम से घबरा जाते हैं, और बहुत लोग अपने आप को ढाल लेते हैं कि हम इस चीज़ में इजीली एडजस्ट हो जाएंगे, ढाल देते हैं, वही कामयाब हो जाते हैं। हाँ, जो कामयाब भी हो जाते हैं। और थोड़ा सा आजकल मुझे लगता है कि इन लॉज फैमिलीज भी जो ऐसी हैं जो थोड़ा सा और बहुत ब्रॉड माइंडेड लोग हैं कि अब जैसे बोलते हैं कि ठीक है, अगर आपको कुछ घर से कुछ काम करना है तो कर सकते हो, हाँ, बाहर से कुछ काम करना है तो कर सकते हो, कुछ पार्ट टाइम करना है तो कर सकते हो। इसमें ये होता है कि आपको जो औरत भी है उसको भी बैलेंस रखना पड़ता है, उसको भी एक साथ एक टाइम भी नहीं। अब ऑफ कोर्स अगर कोई काम पे जा रहा है तो अपने बच्चों को इग्नोर नहीं कर सकता, अपनी फैमिली को इग्नोर नहीं कर सकता। तो जाहिर सी बात है, ठीक है, एक पेरेंट्स का घर होता है वो तो अपनी जगह पर है, मगर जो एक ससुराल होता है उसमें आपको दोनों तरफ बैलेंस रखना है अगर आपको अपनी लाइफस्टाइल रहनी है। जैसे कुछ दिन पहले हम बेजोड़ शादियों के बारे में बात कर रहे थे, तो अगर मर्द भी पढ़ा लिखा अच्छा इंसान होगा तो मेरा ख्याल है फिर औरत भी उसके लिए उसकी खातिर बर्दाश्त कर। जैसे इन्होंने कहा कि अगर हमें नज़र आएगा कि आगे से कुछ पॉजिटिव रिस्पांस ही नहीं आ रहा तो हम कितनी हद तक बर्दाश्त करेंगे। बिल्कुल सही बात। तो इसमें मर्द का भी हाथ होता है। बिल्कुल। और सपोर्ट, और देखें कोई भी हो, मर्द हो औरत हो, उनको सपोर्ट की ज़रूरत होती है। बिल्कुल सही। अगर कोई आदमी भी हो उसको अपनी वाइफ भी अगर उसको सपोर्ट नहीं करे तो वो भी आगे सक्सेसफुल नहीं हो। कि हर जो है ना वो मर्द की कामयाब मर्द के पीछे औरत का हाथ होता है। ये सिलसिला ऐसे होना चाहिए कि हर वो कामयाब औरत के पीछे मर्द का हाथ होता है। ये मिसाल है ना हमारे सामने माशाल्लाह से। और इसमें आपके बेसिकली मैं तो कहूँगा इसमें आपकी वाइफ के साथ आपके माँ बाप, आपके भाई बहन, इनका बहुत बड़ा किरदार होता है। बिल्कुल सही कहा कि अगर वो आपकी वाइफ को भी एज ए न्यू फैमिली मेंबर की तरह ही ट्रीट करेंगे और अच्छे से वेलकम करेंगे तो आई थिंक ये एडजस्टमेंट में कोई प्रॉब्लम नहीं होती। सही बात है। सही था चओ। अदीब रूपमाला, मूंखे हाणे इहा बि ॻाल्हि तव्हां डिस्कस करणी हुई त घर में भंडण या खेटे जो या मार कुट जो हिकिड़ो सबबु इहो बि थींदो आहे त मर्द ज़रात अक्सर पंहिंजी ज़ाल खे तानू ॾींदा रहंदा आहिनि, तुंहिंजो पीउ छा कयो असांजे लाइ, मतलब तुम्हारे पी के ही बि आहे मूंखे त कुझु न वठी नहीं, मुंहिंजे लाइ त कुझु नथो करे, सो फलाणी जेका आहे सा तुम्हारी भेण आहे उनजे मुड़ुस खे हीअ शइ वठी नहीं, या उहा पंहिंजो हक़ु वठणु ॼाणे थी, तूं कुझु ई कोन थी, पीउ खां वठु न पैसा वठु, मां तोखे भला केतिरो अफोर्ड कंदुसि या कीअं। इहो बि हिकिड़ो सिस्टम आहे जो पीउ जेकॾहिं आसूदो आहे त पोइ उनजी जेका फैमिली आहे, ख़ासि तौर ते जेको उनजो न्याणो आहे उहो तंग कंदो रहे थो पंहिंजी घरवारी खे, झेड़ो वधंदो रहे थो। जी बिल्कुलु, इहा ॻाल्हि सही आहे। ॾिसो पुराणी वारियूं मोहबतूं त आहिनि कोन, जिथे अनकंडीशनली असां अगरि जेकॾहिं पंहिंजी न्याणियुनि खे विदा कंदा हुआसीं त असां इन सोच सां कंदा हुआसीं त हुन अॻिते वारे घर में वञी करे घर ठाहींदी, सुठो माहौल हिकिड़ो क्रिएट कंदी। हाणे त ॾे वठि वारो दौरु अची वियो आहे। मतिलबु हाणे तव्हांखे ॾिसनि था माण्हू त अगरि जेकॾहिं फाइनेंशियली स्ट्रॉन्ग आहिनि त तव्हांखे रिश्तो करणो आहे, स्टैंडर्ड चेक कयो थो वञे, ऐं इहा जेका मतिलबु सरसरी शइ ग़लति आहे, ईअं न हुजणु खपे। ऐं असांजी जेसि ताईं इहा ई सोच रहंदी त पोइ डेफिनेटली अञा ईंदड़ असां माहौल अञा वधीक असां ख़राबु कंदासीं। पोइ काफ़ी सारियूं फीमेल इन शयुनि जो शिकार आहिनि, ऐं जेके ईअं वेठियूं आहिनि जिन जी अलहदगी थी वञे थी, ऐं उहे इहे रीज़न्स आहिनि काफ़ी हद ताईं। फैमिलीज़ के कंपटीशन में कपल मारा जाता है, उन जे पुठियां बि कुझु जेके स्ट्रॉन्ग जेके रीज़न आहिनि उहे ईअं आहिनि त काफ़ी जेके घर जा जेके सरबराह आहिनि उहे इहे सोच रखनि था त अगरि मुंहिंजे पुट खे का पढ़ियलु लिखियलु कुंवार मिलंदी त उहा डेफिनेटली पाण सां कुझु भारी कुझु खणी ईंदी ऐं मुंहिंजे पुट जी लाइफ ठही वेंदी। अॻे इहो कॉन्सेप्ट हूंदो हो त छोकिरो पढ़ियलु लिखियलु हुजे, बिज़नेस हुजे, कारोबार हुजे त असांजी न्याणी सुखी थींदी। हाणे वरी छोकिरे वारा सोचनि था त छोकिरीअ खे को बिज़नेस हुजे, का जॉब हुजे, का टेकल पार्टी ॾिसूं। हाणे इहो पार्टी, इहो ई वर्ड है। लेकिन अगर पॉजिटिव वे में ॾिसो त ॿियनि जो साथ हूंदो त घर
घर बि सुठो हलंदो जेतिरो महांगाई जो दौर आहे? ॾिसो हिते थोरियूं आहे न कास्ट जो बि डिफरेंस आहे। फॉर सपोज़ अगरि तव्हां मतिलबु हाणे आउं जीअं पंहिंजो ई मिसाल खणां थी, मां ॿिए कंहिंजी लाइ नथी चवां। फॉर सपोज़ हाणे मुंहिंजो तालुक़ु ब्राह्मण फैमिली सां, ऐं ब्राह्मण जीअं पूरे मतिलबु असांजे हिंदू कम्युनिटी में उत्तम ज़ात मञी वेंदी आहे, पर हाणे मुंहिंजो नसीबु लिखियलु हुयो राजपूत में, पर हाणे उन्हनि जा टोटली मतिलबु कि तौर तरीक़ा बिल्कुलु डिफरेंट। इहा शइ इलाही मतिलबु हिकिड़ो फ़र्क़ु पैदा करे थी उन में, खाधनि में बि, रिवायतुनि में बि, ऐं हिकिड़ी मतिलबु जीअं चइजे न एजुकेशन लेवल बि। छो त हाणे त शायदि उहा काफ़ी हद ताईं शइ ख़तमु थी चुकी आहे, छाकाणि त आउं इहे 10 साल पहिरीं जी ॻाल्हि कयां पई, पर हाणे उहा काफ़ी हद ताईं शइ ख़तमु थी चुकी आहे। जेके असांजूं वधि खां वॾियूं ज़ातूं हुयूं, हाणे जेके बिल्कुलु असांजूं जेके लोअर कास्ट आहिनि उन्हनि में त डॉक्टर, इंजीनियर ऐं बिल्कुलु तमामु वेल मैनर्ड ऐं वेल बिहेव्ड आहिनि। उन्हनि खे मतिलबु केरु सम्झी नथो सघे त हीउ माण्हू फलां कंहिं कास्ट सां हिन जो तालुक़ु आहे, जेका मतिलबु हिन हिंदुइज़म में सभिनी खां घटि सम्झी वेंदी आहे। हा, एतिरो मतिलबु अवेयर करे छॾियो आहे, एतिरो उन्हनि खे निखारे छॾियो आहे, त मतिलबु इहे डिफरेंस बिल्कुलु ख़तमु थी चुको आहे। पर पोइ बि रिवाज इलाही अफेक्ट कनि था, रिवाज तमामु घणा अफेक्ट कनि था, छो त हर कंहिं जूं रस्मूं, हर कंहिं जा मतिलबु रूल्स जेके आहिनि घर जा बिल्कुलु डेफिनेटली ॿिया आहिनि, ऐं खाधा पीता ॿिया आहिनि, ऐं जेके नंढा नंढा जेके जहिड़ा क्रिएट थियनि था, जेके रीज़न्स अचनि था, उहे काफ़ी हद ताईं उन्हनि जा इहे बि रीज़न्स आहिनि। अच्छा, जहिड़नि जो हिकिड़ो रीज़न इहो बि ॿुधायो वेंदो आहे, ऐं कॾहिं कॾहिं औरतुनि सां कचहरी कंदो आहियां त पोइ इहा ख़बर पवंदी आहे त औरत जेकॾहिं पंहिंजे घर जी ॻाल्हि ॿिए हंधि कंदी आहे त पोइ बि मसलो थींदो आहे, क्रिएट थो बिल्कुलु उन शइ खां टोटली ख़िलाफ़ आहियां, बिल्कुलु बीइंग अ लेडी ऐं उन शइ खां टोटली ख़िलाफ़ आहियां। ॾिसो, ऐं हिन प्रोग्राम जे थ्रू जेके बि मूंखे मतिलबु मुंहिंजो ॿुधनि थियूं उहे इन शइ खे घणो ई फॉलो कनि। ॾिसो, तव्हांजी सुठी या ख़राबु आदत तव्हां पाण ई क्रिएट कयो था, तव्हां पाण ई ख़तमु कयो था। फॉर सपोज़ अगरि तव्हां इहो सोचो था शइ त आउं अगरि हीअ पंहिंजी फलां परेशानी साम्हूं वारे खे या साम्हूं वारीअ खे ॿुधाईंदसि, त ॾिसो मोरल सपोर्ट हिकु ॿी शइ आहे, ऐं हिकु प्रॉब्लम तव्हां ॿुधाए करे सोचो था तव्हांजी घटि थिए त इहो कॾहिं नथो थी सघे, प्रॉब्लम वधे थो तव्हांजो। डेफिनेटली तव्हां साम्हूं वारो माण्हू एतबार जे क़ाबिल आहे कोन्हे, आइदर मेल आहे या फीमेल आहे। तव्हां पंहिंजे घर जूं ॻाल्हियूं अगरि तव्हां ॿाहिरि किथे शेयर कयो था, इहे तव्हांजो वधारो ॾियनि थियूं प्रॉब्लम्स में, घटि नथियूं करे सघनि, छो त प्रॉब्लम जो हल जेको तव्हांजे इर्द माहौल हूंदो न, उहो छा कंडीशन आहिनि, कहिड़ी रीज़न जे करे उहे प्रॉब्लम उथनि था, उहे रीज़न्स तव्हां वटि ई मौजूदु हूंदा आहिनि, ऐं ॿियो केरु तव्हांखे अची न ॿुधाईंदो, त छो त 24 कलाक त उन प्रॉब्लम खे तव्हां फेस कयो था न, ऐं तव्हांखे ॿियो केरु अची करे ॿुधाईंदो न त हिन शइ खे तव्हां हिन तरीक़े सां ट्रीट कयो, डेफिनेटली। ऐं इन में बर्दाश्त न आहे, ही औरत अलाए कहिड़े क़िस्म जी नसीहतूं करनि, ऐं उहे नसीहतूं तव्हांखे वधीक हिकिड़ी मतिलबु जीअं दुगिता में विझी छॾीनि था, त तव्हां हाणे हीअं कयां त हीअं, ऐं उन में पोइ काफ़ी औरतूं बग़ावत ते अची वञनि थियूं, सिधी ॻाल्हि आहे। रीज़न असल इहो ई अथव, इहो ई रीज़न आहे बेसिकली। ॾिसो, असां अहिड़े बदकिस्मतीअ सां असां हिकिड़े अहिड़े मुआशरे जो हिसो आहियूं जिथे सभु इहो सम्झनि था त औरत हुकुमरानी चाहे थी, पर दर हक़ीक़त औरत हुकुमरानी नथी चाहे, औरत हुकुमरानी में भाईवारी चाहे थी, औरत फ़ैसलनि में पंहिंजो ओड़ो ई हिसो चाहे थी। पर असां इहो सोचींदा आहियूं त औरत शायदि पंहिंजी पढ़ाई सां, पंहिंजे हुनर सां असां ते रोब धायर, जेसि ताईं मर्द हाकिम थी रहंदा, औरत ग़ुलाम रहंदी, ऐं तव्हांजी ईंदड़ नसल में बि तव्हांजूं धीअरूं, तव्हांजूं भेनरूं ग़ुलाम रहंदियूं, ऐं ग़ुलाम सिर्फ़ु हुकुम जो ग़ुलाम हूंदो आहे, उहो पंहिंजी सोच कॾहिं बि ज़ाहिर न आहे करे सघंदो। पर असां वटि हिते ॾिसो, असां हिते जंहिं मुआशरे में असां रहूं था उन में इहा सोच सिर्फ़ु हिकिड़ी खणी करे हली वेंदी आहे त बसि जेके पढ़ियल लिखियल आहिनि न उहे ई अॻिते वधी सघनि थियूं, न ईअं न आहे। ॿियूं बि काफ़ी सारियूं असांजूं अधड़ियूं अहिड़ियूं आहिनि जिन वटि काफ़ी सारा हुनर आहिनि, पर उहो ई हिकु हाकिम ऐं ग़ुलाम वारो अगरि रवैयो हले थो पियो त हू इहो ई सोचींदी आहे त बसि हाणे मूं वटि हीउ हुनर आहे, भर्त भरियां थी, उन्या थी, छो उन्हनि जे लाइ सेमिनार तव्हां नथा मुनक़िद करायो, उन्हनि खे एप्रिसिएशन ॾियो, ताकी उन्हनि खे इहो न लॻे त बदकिस्मतीअ सां असां अगरि तालीम हासिल न करे सघियासीं, असां वटि इहो हुनर आहे पर असां हुन खां त घटि आहियूं न, मतिलबु हिकिड़ी कंपैरिजन में बि काफ़ी सारियूं फीमेल अॻियां। लेकिन अॼुकल्ह जेतिरो सोशल मीडिया अॻिते आहे उन हिसाब सां मां ॾिसंदी आहियां, जीअं ड्रेसिस तव्हां बि पातो आहे, इहे सिंधी ड्रेसिस वग़ैरह, बिल्कुलु इहे उन फेसबुक ते या ॿियनि शयुनि ते कनि थियूं अपलोड, उहे जे पढ़ियल लिखियल औरतूं न आहिनि, बिल्कुलु अवेयरनेस मिली आहे, पॉज़िटिव शयूं बि ॾिसजनि, बिल्कुलु काफ़ी ॾिसजनि, हा
तव्हांजी ॻाल्हि बि सही आहे कि उन्हनि जे मर्दनि जो या उन्हनि जी फैमिली जो साथ हूंदो हुन में, बिल्कुलु इहा बि शइ सुठी आहे। ऐं कुझु टाइम पहिरीं अदा हिकिड़ी शइ चई पे त बुख जे करे ऐं उन जे करे काफ़ी रीज़न्स हूंदा आहिनि। ॾिसो अगरि जेकॾहिं उहे भाउर असांजा इहे शइ सोचीनि त जहिड़ा झटा अगरि जेकॾहिं फाइनेंशियली थियनि था उन्हनि खे असां इन जे थ्रू घटाए था सघूं त अगरि जेकॾहिं कंहिं अदड़े जी सैलरी घटि आहे या उन जी अर्निंग सुठी न आहे त उहो पंहिंजी घरवारीअ जे हुनरनि खे अॻियां खणी थो अची सघे, उहो तव्हांखे माशी मदद तव्हांखे करे थी सघे। ऐं उन में पोइ तव्हांजे ईंदड़ तव्हांजी नसल हूंदी, तव्हांजे ॿारनि खे पोइ कल्पना मिलंदी त मुंहिंजी अमड़ घर जा बि कम करे थी, ॿाहिरि बि करे थी। जीअं मुंहिंजा बचड़ा मूंखे इलाही बोल्ड सम्झंदा आहिनि त मम्मा तव्हां ॿई शयूं संभालियो था, त इहे उन्हनि खे छा हाणे हुननि जी जेका ईंदड़ नसल हूंदी उन्हनि खे उहो मिसाल ॾींदा असांजी त स्ट्रॉन्गली औरत ही ॿई पहिरीं टीचर मां आहे न तव्हां। बिल्कुलु इन ते पाण अञा कचहरी कयूं था। ई दोस्त असांजो हारिस अंसारी भाई थोरो हिन सां बि कचहरी कयूं था। हारिस साईं ॿियो अलाए पहिरियों चकर लाइव टीवी ते ॻायो था, हूअं महफ़िलूं वग़ैरह कंदा आहियो, किथे परफॉर्म कंदा आहियो, साज़न ते ॻायो अथव पहिरियां बि? जी जी बिल्कुलु, ही शादी ब्याह जा जेको प्रोग्राम थींदा आहिनि उन ते असीं वेंदा आहियूं, असांजो सॼो ग्रुप वेंदो आहे। वाह वाह। हुते प्रोग्राम्स करण लाइ अॼु 2-3 ॾींहं अॻु में मीरपुर ख़ासि ज़मज़म हॉल में हो असांजो प्रोग्राम। अच्छा अच्छा। हुते असां सभु जी स्टाफ वियो ऐं उन खां पोइ गाना वाना बि मुंहिंजा रिकॉर्ड थियनि था। सही सही। महफ़िल में जॾहिं ॻायो था मानी खाई ॻाईंदा आहियो या पोइ खाईंदा आहियो? न, पहिरीं ॻाईंदा आहियूं उन खां पोइ मानी खाईंदा आहियूं। इहो चवंदा आहिनि न फनकार जेकॾहिं मानी पहिरियां खाईंदो त सही चवंदा, हू इन जे करे पोइ खाईंदनि त मानी खाए पोइ ॻाए नथो सघे माण्हू। ईअं न? जी हा। पोइ सुर नथो लॻे? सुर नथो लॻे, साह भरिजी वञे थो, जेको खिचण जो लफ़्ज़ आहे उनखे माण्हू खिचे नथो सघे। सही सही। पोइ कॾहिं ईअं थियो आहे त माना तव्हां परफॉर्मेंस ॾिनी हुजे, उते मालिकनि चयो हुजे साईं मानी अॻु में तव्हांखे चयोसीं न खाधव हाणे खपी वई? न ईअं कोन थियो। रखंदा आहिनि तव्हांजे लाइ? न रखंदा आहिनि। सही सही। न बि हूंदी आहे पोइ घुराईंदा आहिनि। अच्छा, माना हिकु मोटे मिले थी घोर बोर पए थी, माना मज़ो आहे न वॾो? बिल्कुलु। ॻाइण में मज़ो आहे न? बिल्कुलु सही। माना थेलो भरे था अचो? बस नसीब आहे, कॾहिं भरे था अचो कॾहिं ख़ाली बि खणी अचो। अच्छा, सफ़ा ख़ाली त न हूंदो न साईं? न, सफ़ा ख़ाली त कोन थो। ईअं तव्हां चई सघो था कॾहिं थेलो भरे था अचो कॾहिं खीसो भरे था अचो, इहो थी सघे। अच्छा, ॿियो यूट्यूब जे हवाले सां ॿुधायो पिया तव्हां आफ़ियर त? जी हा, यूट्यूब ते मुंहिंजो अंसारी ऑफिशियल जे नाले सां मुंहिंजो चैनल आहे। अच्छा। उन ते मां गैदरिंग प्रोग्राम करियल आहिनि, लाइव उहो आहिनि, ऐं ॿियो जेको गाना रिकॉर्ड थियल आहिनि मुंहिंजा उहो आहिनि। फेसबुक ते मुंहिंजो पेज आहे अंसारी ऑफिशियल जे नाले सां, ऐं मुंहिंजी वेबसाइट आहे पंहिंजी। माना अॼुकल्ह जेको जदीद तरीक़ो हले थो उन में बि तव्हां पंहिंजो मिट पाण आहियो न, अॻिते वधो था पिया। तव्हांखे ॻाइण जी सलाह कंहिं ॾिनी? साईं मूंखे पहिरीं शौक़ु हो इन शइ जो, त इन सां मीरपुर शहर खां पहिरीं असां हिकिड़े पिथोरो गांव आहे उन में रहंदा हुआ। हुते इन शइ जी फैसिलिटी कोन हुई। सही। जेॾी महिल हिते शहर में आया मीरपुर शहर में त पोइ ॾिठो माण्हुनि सां ॿुधो त पोइ हुनजी तरफ़ मुंहिंजो शौक़ु वियो। शौक़ु त पुराणो हो मुंहिंजो। कंहिंखे ॿुधंदा हुयो पोइ कंहिंखे ॾिसी करे शौक़ु थियो? मुंहिंजो शौक़ु थियो सराइकी सिंगर आहे, तव्हां सुञाणंदा हुआ हुनखे, शफ़ाउल्ला रोकड़ी। मुंहिंजो पुटु आहे ज़िशानुकर रोकड़ी, हू कोरोना में गुज़ारे वियो। उनजो मूं इंटरव्यू ॿुधो हो। अॼु काला जोड़ा पा साड़ी फरमाइश ते? न, ही उन कोन ॻायो। इहो ॻायो ई न पहिरियां हुनजो आहे, पोइ वरी अताउल्ला साहिब ॻायो, पोइ इलाही ॻायो। अताउल्ला साईं ॻायो आहे। हा, पोइ मशहूरु हिन जो थियो, पहिरियां हिन ॻायो हुयो, पोइ अताउल्ला साहिब पोइ ॻायो अथव। इन जो स्टार्ट इहो हो। उन से शौक़ु खां मूंखे हुनजो मूं इंटरव्यू ॿुधो। जी जी। ॿुधी पोइ मुंहिंजो बि शौक़ु थियो, मुंहिंजा आऊं बि फील्ड में अची ॾिसां। वाह 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 वाह। फील्ड में आए त अल्लाह साईं जो करम हो। सही सही। माशाल्लाह, सही दोस्तनि जी, भाइरनि की, माँ जी, बाबा जी। मोटरसाइकिल हलाए वेंदा आहियो? जी हो। वाह वाह। मोटरसाइकिल जी सवारी बि कंदा आहियो न? जी, शोरूम आहे मुंहिंजो। हाँ यार, इहा वॾी ॻाल्हि ॿुधाए छॾियव। पोइ इहा मोटरसाइकिल मूंखे वठणी आहे हिकिड़ी, हाणे कलाम ॿुधायो त पोइ अॻिते वधूं। जी जी भले वठो, मोस्ट वेलकम। ईअं न साईं, कलाम कहिड़ो ॿुधाईंदव हाणे? मोहब्बत कैसे होती है। अच्छा, मोहब्बत कीअं कबी आहे? साईं ॿुधायो साईं। मोहब्बत कैसे होती है, मोहब्बत हम समझाएंगे। मोहब्बत कैसे होती है, मोहब्बत हम समझाएंगे। तू दिल
पर हाथ रख पहले तुझे धड़कन सुनाएंगे। तू दिल पर हाथ रख पहले तुझे धड़कन सुनाएंगे। मोहब्बत कैसे होती है मोहब्बत हम समझाएंगे। मोहब्बत कैसे होती है मोहब्बत हम समझाएंगे। तू दिल पर हाथ रख पहले तुझे धड़कन सुनाएंगे। तू दिल पर हाथ रख पहले तुझे धड़कन सुनाएंगे। आँखों को रंगीन बना पलकों पे कोई गीत सजा। आँखों को रंगीन बना पलकों पे कोई गीत सजा। झुकाते अपनी आँखों को बढ़ाते अपनी सांसों को। झुकाते अपनी आँखों को बढ़ाते अपनी सांसों को। मिलाकर होंठ होंठों से तेरी सांसें महकाएंगे। मिलाकर होंठ होंठों से तेरी सांसें महकाएंगे। मोहब्बत कैसे होती है मोहब्बत हम समझाएंगे। मोहब्बत कैसे होती है मोहब्बत हम समझाएंगे। तू दिल पर हाथ रख पहले तुझे धड़कन सुनाएंगे। तू दिल पर हाथ रख पहले तुझे धड़कन सुनाएंगे। दुनिया को तू रहने दे जो कहती है कहने दे। दुनिया को तू रहने दे जो कहती है हमसे हाथ मिलाता जा ज़माने को दिखलाता जा। तू हमसे हाथ मिलाता जा ज़माने को दिखलाता जा। जो हम एक बार कहते हैं वो करके भी दिखाएंगे। जो हम एक बार कहते हैं वो करके भी दिखाएंगे। मोहब्बत कैसे होती है मोहब्बत हम समझाएंगे। मोहब्बत कैसे होती है मोहब्बत हम समझाएंगे। तू दिल पर हाथ रख पहले तुझे धड़कन सुनाएंगे। तू दिल पर हाथ रख पहले तुझे धड़कन सुनाएंगे। तू दिल पर हाथ रख पहले तुझे धड़कन सुनाएंगे। तू दिल पर हाथ रख पहले तुझे धड़कन सुनाएंगे। तू दिल पर हाथ रख पहले तुझे धड़कन सुनाएंगे। वाह सही वाह। उस्ताद मुहर्रम भी काफी वो उस्ताद मुहर्रम सोचे तो मुझे दिल ते ना तो रखे साहब ने मुझे वने साहब मुझे तो मुझे बात बता। असा ब्रेक जो टाइम थियो असा हिकिड़ो दोस्त आई हेल्दी आहे माशाल्लाह उन घर में चोर गई पियो। पोइ उन हमरा छा कयो चोर खे दसे विधई। दसे जो विधई त वरी ज़ाल खे चई जल्दी कर गार्ड ॿाहिरि बीठा हिनखे सरू करे वठ। ज़ाल चयो चंपल ॻोल्हियां चंपल पाए वञा। चोर नेठि पाण चयो चई चंपल मुंहिंजी पाए वञ खुदा जे साथ जान छॾाए असांजी चंपल मुंहिंजी पाए वञ गार्डन खे घुराए साथ हुन में जान छॾाए मुंहिंजी। अहिड़ी साई वठूं था मोटी चऊं था ॾिसंदा रहिजो सलाम सन। मुझे सिंध के सलाम सलाम सुन। मुझे सिंध के सलाम सलाम सुन।
सलाम सिंध में एक बार वरी तव्हांखे भली कार चऊं था ख़ुशि आमदीद तव्हां सां गॾु आहियो तव्हां अची वॾी महिरबानी आहे असां सां मौज़ महिमान मज़हर मजीद साहिबु ऐं रूपमाला सिंह जो की गॾु आहे ऐं गॾोगॾु अंसारी साहिबु आहे आरिस साहिबु अॼु वाक़ाइदा महफ़िल खे लुटे छॾियो आहे अॼु महफ़िल मचाए छॾी अथई बिल्कुलु ॻाल्हि मञिबी अॼु हा सही ॻाल्हि माना हीउ फनकार जेको आहे असांखे तमामु घणो प्यारो थी वियो आहे जी जी असां अज़हर साहिब गुज़ारिश कयूं था साईं बाक़ाइदा हिनखे हिते रखी छॾियो जीअं असां सां गॾु सदाईं हुजे ईअं न साईं तव्हांजे जोड़ में ठहंदो बि सही माशाल्लाह ऐं मां बि ठहंदो सुठो परफॉर्मर सुठो आहे ॾिसो मेन शइ आहे कार प्रैक्टिस करने का सिर्फ स्केल ॾिसूं था टेम्पो ॾिसूं था ऐं क्यू ते ॾाढो ज़बरदस्त बि पंहिंजो पिक कनि था मां त चवंदो मां ॿी शादीअ ते न ई घुरायां भली भली छा ख़्याल आहे ॾाढो सुठो रियली आरिस साहिबु तव्हां सां ॾिसो असांजी मोहबतूं केॾियूं जुड़ी वियूं आहिनि तव्हांखे केॾो प्यारु मिलंदो ईअं महफ़िलुनि में एतिरो प्यारु मिलंदो आहे माण्हू तव्हांखे न मिलंदो आहे हिते जाम मिले पियो हाँ पोइ तव्हां प्यार जी कमी आहे पोइ बि तव्हां ईअं आहियो सो बहरहाल कचहरी जितना चली हुई उतना ही गड्ढे था सो मज़हर साहब नौजवानों के लिए भी कुछ कर रहे हैं आप क्योंकि औरतों की बात तो हो रही है हमारी बात कर रहे हैं यार मर्दों की बात भी हो जाए फिर कहेंगे कि इरशाद भाई आप बैठे थे आपने नुमाइंदगी नहीं की हमारी इरशाद भाई ऐसा है कि फ़िलहाल जब से थोड़ा रोटरी में एक्टिव हुए हैं कोशिश यही रहती है कि जो हमारी जो नई जनरेशन है जी उसको भी आगे लाएं उसको भी ये थोड़ा इंसानियत के कामों में लगाएं क्योंकि आजकल का माहौल बहुत ज़्यादा ख़राब हो चुका है लोग हर चीज़ दूसरी गलत जगहों पे जाना शुरू हो गए हैं तो इसलिए और वैसे ही एक बड़ो बुजुर्गों का कॉल है कि बुरी चीज़ें ना फ़ौरन अट्रैक्ट करती हैं और एंटरटेन करने के लिए नौजवानों के पास कुछ है नहीं पहले वो अच्छी अच्छी किताबें आती थी पढ़ते थे तो बिल्कुल पुराने जो लोग थे वो किताबें पढ़ते थे न्यूज़पेपर पढ़ते थे आज तो मुझे लगता है ना कोई न्यूज़पेपर पढ़ता है ना कोई दूसरी ऐसी कोई बुक्स पढ़ता है नॉलेज नहीं है बस आवारागर्दी है ये घूमना है या और यूथ वैसे भी जैसे कल मंशियात पे बात हो रही थी तो यूथ हमारी इस तरफ बहुत जा रही है यूथ इस तरफ बहुत जा रही है और दूसरी बात ये है कि ये रिजवान जाफ़र जो हैं ये भी बहुत अच्छे एंकर हैं और ये भी बड़ा अच्छा यूथ पार्लियामेंट का एक वो चला रहे हैं फेडरेशन में भी रजिस्टर्ड हैं इंटरनेशनली भी बहुत अच्छा काम कर रहे हैं हर जगह पर लोगों को लेके जा रहे हैं दूसरे मामलात को लेके भी डील कर रहे हैं तो आई थिंक जो आजकल केसेस चल रहे हैं जो नौजवानों पे जो मंशियात में लग गए हैं या ऐसी चीज़ों में लग गए हैं आई थिंक ये भी इनके हवाले से भी कि गवर्नमेंट को इसमें थोड़ा सा स्ट्रिक्ट होना चाहिए इन चीज़ों को लेके चलना चाहिए अच्छा नौजवान जो है ना वो सरकारी जॉब की तलाश में है आज भी आजकल के ज़माने में भी मैं देखता हूँ कि वैसे तो प्राइवेट सेक्टर में भी बहुत सारी अपॉर्चुनिटीज़ आती हैं या अपना कारोबार भी शुरू कर सकते हैं तो नौजवानों का इस तरफ रुझान कम है तो इस हवाले से किरदार अदा गवर्नमेंट कारोबार शुरू करने नहीं गवर्नमेंट नहीं खुद अपना कारोबार शुरू कर सकते हैं छोटा मोटा मतलब वो नौकरी के आसरे क्यों बैठे हुए नौजवान मेरे ख्याल से जो देखें अपना नौकरी है और कारोबार है जो बंदा कारोबार कर सकता है और आज मुझे लगता है पाकिस्तान में इतनी अपॉर्चुनिटी है जो वर्ल्ड वाइड बहुत कुछ सेलेक्टेड कंट्रीज़ हैं जहाँ पर अपॉर्चुनिटी है जो अंग्रेज़ लोग हैं जो ब्रिटिश लोग हैं अमेरिकन हैं वो तो खुद पाकिस्तान में इन्वेस्टमेंट करने की सोच रहे हैं जापानीज़ हैं चाइनीज़ हैं वो तो इन्वेस्टमेंट ला रहे हैं और वो खुद बोलते हैं कल ही मैं कहीं न्यूज़पेपर में पढ़ रहा था उसमें लिखा था कि फॉरेन इन्वेस्टमेंट की पाकिस्तान में डाइवर्सिटी बहुत है फॉरेन इन्वेस्टमेंट लाने की ज़रूरत है पाकिस्तान में बहुत अपॉर्चुनिटी है बहुत स्कोप है जो हम कुछ सालों पहले इरशाद भाई हम बाहर देख के आए हैं वो अभी तक यहाँ आया नहीं है तो इसका मतलब स्कोप है जगह है रूम है एक चीज़ के लिए तो हम बहुत सारी चीज़ें से कर सकते हैं और कारोबारी हवाले से यहाँ पर बहुत सारी चीज़ें जो हम बाहर से इंपोर्ट करते हैं यहाँ बनती नहीं है बन सकती हैं मैन्युफैक्चर हो सकती हैं और चाइना ने इतनी चीज़ें आसान कर दी हैं कि इतनी सी मशीन बहुत बड़ा काम कर सकती है तो हम तो जितने लोग हैं जितनी यंग जनरेशन है मैं तो आज भी उनको बोलूँगा कि मैन्युफैक्चरिंग की तरफ जाएं कोई भी छोटा सा सेटअप अपना लगाएं देखें कब तक आप गवर्नमेंट पे रिलाई करेंगे गवर्नमेंट जॉब वो इसलिए करते हैं कि बाद में उनको कोई रिटायरमेंट के बाद कोई पेंशन मिलेगा तो खुद अपने कारोबार में बढ़ाएं अपने बच्चों को आगे बढ़ाएं गवर्नमेंट के तो ऐसा क्यों है जब पाकिस्तान में मैं देखती हूँ टैलेंट भी बहुत है आप जैसे लोग भी काम कर रहे हैं यूथ के लिए उनको आगे बढ़ा रहे हैं फिर भी यहाँ पर वो चीज़ नहीं है हम पाकिस्तान से बाहर जाते हैं तो हम बहुत इंस्पायर होते हैं हर चीज़ से इम्प्रेस हो जाते हैं यहाँ पर ऐसा कुछ क्यों नहीं है सेम वही बात लैक ऑफ एजुकेशन फैसिलिटीज़ यहाँ फैसिलिटीज़ नहीं मिलती आप कहीं भी चले जाएं हर तरीके का प्रॉब्लम फेस करना पड़ता है यहाँ पर लोग साफ़ सुथरे तरीके से काम नहीं करना चाहते जैसे इमरान खान साहब हैं
ये प्रॉपर लोगों को काम करवा रहे हैं, बोल रहे हैं ये देखो ये सीधा रास्ता है, इस पे चलो। तो लोगों को बहुत, कारोबारी लोगों को बहुत ज़्यादा प्रॉब्लम्स हो रही हैं, प्रॉब्लम्स फेस करनी पड़ रही हैं ये, क्योंकि लोगों को टैक्स देने की आदत नहीं है। बाहर तो बच्चा बड़ा होता है, उसको पता होता है उसको रजिस्टर होना है, टैक्स देना है, टैक्स नहीं देना है कोई काम नहीं करता। बाहर लोग इस चीज़ को बिल्कुल भी प्रमोट नहीं करते, बिल्कुल भी। अगर आपने किसी को बताया कि यार पाकिस्तान में टैक्स की चोरी होती है तो वो आपको बुरा समझते हैं, उनकी नज़र में आप थोड़ा सा, आपका स्टैंडर्ड लेवल थोड़ा सा गिर जाता है, बहुत जज करते हैं लोग वहाँ पर। बाहर के लोग जो हैं अपनी मुल्क के साथ मुखलिस हैं, टैक्स देते हैं। और हम पाकिस्तानी भी वहाँ उनके साथ मुखलिस हो जाते हैं। हम सारे रूल्स एंड रेगुलेशंस फॉलो करते हैं। अब देखें ना, यहाँ से दुबई कितना दूर है, 1.5 घंटा 2 घंटा। हम वहाँ जाते हैं, ट्रैफिक लाइट पे भी रुकते हैं, बिल्कुल, वॉक वे पाथ वे भी आते, उस पे भी ज़ीब्रा क्रॉसिंग पे भी रुकते हैं, कचरा भी नहीं फेंकते, एक कोई कुछ भी पीते हैं उसको भी हम ढूंढते हैं डस्टबिन कहाँ पर है, फाइन पे करना है, फाइन पे करना है। बल्कि कोई चीज खा लेते हैं तो उसका रेपर जेब में रख लेते हैं, रेपर जेब में रख लेते हैं कि यार कोई फाइन न लग जाए, कहीं हो जाएगा। और यहाँ अगर वो चीज़ इम्प्लीमेंट करते हैं, पाकिस्तान है ना, कर लेंगे, संभाल लेंगे, यूँ कर लेंगे। तो ये स्ट्रिक्ट होना चाहिए कारोबार के लिहाज से भी। आई थिंक जितने बिजनेस कम्युनिटी हमारी है जो माशाल्लाह बहुत अच्छा काम कर रही है, फेडरेशन बहुत अच्छा काम कर रहा है, कराची चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री बहुत अच्छा काम कर रही है, ऐसी यंग जनरेशन को प्रमोट करना चाहिए और इनको अपॉर्चुनिटीज़ देनी चाहिए कि आप ये फैसिलिटी लें, आपको ये चीज़ मिल सकती है। अब बहुत सारे लोगों के कैपिटल नहीं होता, फाइनेंस नहीं होता, बिजनेस के असातिज़ा जो होते हैं वो नहीं होते, लोग कर नहीं सकते, जगहें बहुत महंगी हो गई, किसी चीज़ को आपको फाइनेंस करना पड़ता है तो वो बहुत महंगा हो गया। और यहाँ पर हमारे देखिए रोज़ करेंसी फ्लक्चुएट हो रही है, गोल्ड फ्लक्चुएट हो रहा है, डॉलर दिन ब दिन बढ़ता जा रहा है, हमारे हम अभी भी कर्जे में हैं। तो ये बहुत सारी चीज़ें जो मैटर करती हैं। हमारे पास बहुत सारी फैसिलिटीज़ नहीं है कारोबार की, कभी गैस का इशू चल रहा है तो कभी पानी का इशू चल रहा है तो कभी बिजली का इशू चल रहा है। अभी इशू देखें, पेट्रोल एक तो महंगा पेट्रोल और वो भी नहीं मिल रहा, और पेट्रोल है। कल रात को मैं गुजर रहा था, मैं देखा पेट्रोल पे बहुत लंबी लाइन। क्यों लंबी लाइन है? आप पहले से फैसिलिटी आप करो ना, ऐसी जनरेट करनी पड़ेंगी आपको, ऐसी सारी चीजें देखनी पड़ेंगी, सही प्रिपेयर होना पड़ेगा पहले। सही सही। अदी रूपमाला जेकॾहिं तव्हां वकील न हुजो आहे त पोइ छा हुजो आहे भला? हाँ, सुठो सवाल। टीचर हुजां, अच्छा, या सिंगर हुजां। अच्छा, वधीक छा हुजो आहे? पहिरीं जेका पहिरियों ऑप्शन टीचर। अच्छा, माशाल्लाह। सुधारण जो इलाही शौक़ु आहे ॿारनि खे। सही सही सही। हाणे भला पाण वांदकाई में पंहिंजनि ॿारनि खे ट्यूशन वग़ैरह ॾियो था, उन्हनि खे पढ़ायो था, अमड़ जो बि किरदारु रोल थिए थो। बिल्कुलु, ऐं इहो ई रीज़न आहे त काफ़ी सोशल एक्टिविटीज़ काफ़ी हद ताईं हाणे कुझु घटि कयूं आहिनि, या ईअं चइजे त उन्हनि ते कंप्रोमाइज़ कयो आहे, त सिर्फ़ु ॿारनि जी एजुकेशन जे करे। सही सही। छोकी मुंहिंजी पर्सनली ज़ाती इहा सोच आहे त जेतिरो मां बहितर नमूने गाइड करे सघे थी, ओतिरो तव्हां कंहिंजे अगरि कस्टडी में कंहिंखे रखंदा, बचड़े खे ॿिए कंहिंजी कस्टडी में, त हू उन प्रॉपर तरीक़े सां गाइड नथो करे सघे। अॼुकल्ह ॾिसो था त मसरूफ़ियत इलाही आहे त पढ़ियल लिखियल औरतूं या जॉब वारियूं औरतूं पंहिंजे ॿारनि खे टाइम नथियूं ॾियनि, सो इन जे करे बि ॿार उहो माना कमी महसूस करे थो। अॻिते हली करे तरबियत पहिरियों बि जीअं डिस्कशन हली पई, पर असां काफ़ी सारियूं ॾिसो न, हिननि में वरी उहे बि ख़वातीन अची थी वञनि जेके आहे न कमु कनि थियूं, मतिलबु जेके ॿई मैनेज कनि थियूं जॉब। जीअं फॉर सपोज़ असां जहिड़ियूं आहिनि, असां घर खे बि ॾिसूं था, असां जॉब खे बि ॾिसूं था, ॿई शयूं असां मैनेज कयूं था। पर ईअं थींदो आहे अगरि किथे कंप्रोमाइज़ करिणो पए घर जी एक्टिविटीज़ में या पंहिंजी संधी, त पोइ मां त पर्सनली संधी एक्टिविटी खे कंप्रोमाइज़ कंदी आहियां। सही सही। मां पंहिंजे घर खे न छॾींदी आहियां। सही सही। घर खे ॾिसो थियूं, मतिलबु घर खे रुगो दीवारूं खे ॾिसो थियूं, या घर में कमकार वग़ैरह रधो पचाव पाण? बिल्कुलु, डेफिनेटली कमकार कंदा आहियूं। उहो ई सॼो जीअं असां जूं ॿियूं सिंधियाणियूं भेणियूं कंदियूं आहिनि, असां डेफिनेटली उहो सॼो कमु मां कंदी आहियां। भले हू मानी पचाइणु हुजे, या कपिड़ा धोइणा हुजनि, या ॿारनि खे मतिलबु की हैंडल करिणो हुजे, हथनि सां मानी खाराइणी हुजे, डेफिनेटली सभु कम असीं पाण कंदा आहियूं। सही सही। पोइ हाणे तव्हां माशाल्लाह सुठा वकील बि आहियो, कॾहिं घर वारे ईअं चयो आहे त बाबा मां तोसां न पुॼी सघां, तूं त आहीं वकील, तूं खटे वेंदी या केस करे छॾींदी? न न, आऊं इन प्यार में कॾहिं चयो हुई, भव में न चए भले? न, साईं त मतिलबु ॾाढी मतिलबु इनकरेज कंदा आहिनि तमामु घणी, ऐं उहे पाण एक्चुअली उन्हनि जो इन ई प्रोफेशन सां तालुक़ु आहे। साईं पाण बि वात वकील आहे? साईं पाण बि वात वकील आहे, चई सघिजे थो डेफिनेटली। छोकी आऊं इन शइ जी क़ाइल न आहियां त अगरि आऊं इहा सोच रखां थी त मर्द हुकुम न हलाए, त मां इन सोच जी क़ाइल न आहियां त औरत बिल्कुलु बराबरी करे न, मतिलबु घर वारे जी।
हिकिड़ो क़दम पुठियां, बसि एतिरी सोच आहे मुंहिंजी, हिकिड़ो क़दम पुठियां। छो त ॾिसो मर्द हर स्टेज ते तव्हांजो मुहाफ़िज़ आहे, भले चाहे पीउ हुजे, भाउ हुजे, घरवारो हुजे या पुटु हुजे, ऐं तव्हां पंहिंजे मुहाफ़िज़ सां कहिड़ी शइ ते कंप्रोमाइज़ था करे सघो। तव्हां उनखे बिल्कुलु तव्हां मान ॾींदा, तव्हां उनखे मोरल सपोर्ट ॾींदा, त बदिले में हू तव्हांखे ओड़ी हिफ़ाज़त ऐं ओड़ी रिस्पेक्ट ॾींदा। सो हाणे हारिस अंसारी जो वरी हिकिड़ो कलाम ॿुधूं। बिल्कुल बिल्कुल। सबसे ज़्यादा आई थिंक मुझे लगता है कि एक दूसरे की रिस्पेक्ट बहुत ज़रूरी है, जो कि आजकल वही कहते हैं कि बर्दाश्त खत्म हो चुकी है। रिस्पेक्ट बहुत एक अहम चीज़ है। तव्हां खां कलाम ॿुधंदासीं, हिकिड़ो दिलि चए थी तव्हां चओ त मां सिंगर थियणु चाहियां पई या सिंगर या टीचर थियां, आख़िर में तव्हां कलाम ॿुधूं था, पर पहिरियां हिनखे ॿुधूं, फिर पढ़ाना भी पड़ेगा थोड़ी देर। हाँ, पढ़ाना भी पड़ेगा। जी साईं, वाह वाह कजो साईं, तव्हां ॾे वरी असां फिरिया आहियूं। जिंजी खातिर दर दर रुल गए, कमले दीवाने हुल गए। जिंजी खातिर जिंजी खातिर जिंजी खातिर जिंजी खातिर जिंजी खातिर 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 जिंजी खातिर दर दर रुल गए, कमले दीवाने हुल गए। अच्छा ओ नाराज़े, अच्छा ओ नाराज़े, अच्छा ओ नाराज़े, अच्छा ओ नाराज़े। अस जेड़ी नमाज़ें नीति उस कांड दुआएं कीती। अस जेड़ी अस जेड़ी अस जेड़ी अस जेड़ी अस जेड़ी 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 अस जेड़ी नमाज़ें नीति उस कांड दुआएं कीती, उस रक्त जिगर दे पीती। अच्छा ओ नाराज़े, अच्छा ओ नाराज़े, अच्छा ओ नाराज़े, अच्छा ओ नाराज़े। अस मंगते हाँ इंसाफे, दिल शाह जुबैर दसाफे। अस मंगते अस मंगते अस मंगते अस मंगते अस मंगते 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 अस मंगते हाँ इंसाफे, दिल शाह जुबैर दसाफे। साडा कत्ल भी उसनू माफे। अच्छा ओ नाराज़े, अच्छा ओ नाराज़े, अच्छा ओ नाराज़े, अच्छा ओ नाराज़े। जिंजी खातिर दर दर रुल गए, कमले दीवाने हुल गए। जिंजी खातिर जिंजी खातिर जिंजी खातिर जिंजी खातिर जिंजी खातिर 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 जिंजी खातिर दर दर रुल गए, कमले दीवाने हुल गए। अच्छा ओ नाराज़े, अच्छा ओ नाराज़े, अच्छा ओ नाराज़े, अच्छा ओ नाराज़े। वाह बेहतरीन, वाह साईं, वाह साईं, जंहिंजे ख़ातिर हीअं बि कयमि हूअं बि कयमि, रुली वियुमि पर पोइ बि नाराज़ आहे, इहो कमु ग़लति आहे। सो जंहिंजे करे माण्हू एतिरी जफ़ाकशी करे थो, महिनत करे थो ऐं हुन सां एतिरी मोहबत करे थो, हुनखे नाराज़ न थियणु घुरिजे। ऐं तव्हां नाराज़ न थियो त मां हिकिड़ो ब्रेक वठां। जी वठो, हाँ भले, पक बिल्कुलु। नंढी साही वठूं था नाज़रीन, तव्हां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भली कार चऊं था। सो ॾाढो सुठो प्रोग्राम अॼु रहियो ऐं अञा प्रोग्राम में जेके आख़िरी लम्हा आहिनि उहे बि सुठा गुज़रंदा। असांखे उमेदु आहे सकार था थींदा, छो त शाज़िया शेख असां सां गॾु आहे त पोइ सुठो ई प्रोग्राम हूंदो। तव्हांजा सवाल ॾाढा दिलचस्प हूंदा आहिनि, सुठा हूंदा आहिनि। सो आउं इहो नथो चाहियां त तव्हां मूंखे मयार ॾियो त इहो अॼु औरतुनि जो ॾियारो पिया आहे। तव्हां न न तव्हां उहो ई मूंखे मौक़ो ॾींदा आहियो औरतुनि जे ॾियारे करे बि न। सो भरपूर मौक़ो आहे तव्हांखे, तव्हां जेको पुछणु चाहियो मूंखां या महिमाननि खां, तव्हांजी मर्ज़ी आहे।
जी जी, हाल मेहमान खां पुछा। जी मज़हर मजीद साहब, मैं आपसे पूछूंगी, जैसे आप तालीम देते हैं, आपने तो बताया कि आप बच्चों को तालीम देते हैं, इसकी बहुत ज़रूरत है, दोस्तों का सर्कल जो है उनके साथ मिलके। जी। तो आप जो ये आजकल प्राइवेट स्कूल्स में बहुत ज़्यादा फ़ीस होती है, कोई अफोर्ड नहीं कर सकते, तो आप क्या फ्री ऑफ कॉस्ट देते हैं या आप भी कुछ? ये बिल्कुल फ्री ऑफ कॉस्ट होता है। अच्छा। ये कुछ हमारा कुछ एक दोस्तों का ही एक हमने सर्कल बनाया हुआ है। अच्छा। जिसमें हमने कुछ टेबल्स, कुछ चेयर्स, कुछ ये ली हुई हैं। कुछ हमारी फीमेल फ्रेंड्स भी हैं जिनका खुद का ये इनिशिएटिव है, ये खुद जाती हैं वहाँ पर। अच्छा। और ये ब्रिज के नीचे है, एवरी वीक होता है, हफ्ते में 3 दफ़ा। अच्छा। तो कौन से दिन है वो स्कूल होता है। अब वो मंडे, वेंसडे, फ्राइडे भी हो सकता है, या ऑल्टरनेट डेज भी हो सकता है। और संडे को ऐसा होता है कि हम कोई खाना सर्व करते हैं। अच्छा, माशाल्लाह। या कोई ऐसा कोई उनके कोई स्पेशल कोई दिन सेलिब्रेट करते हैं, ट्वाइस अ मंथ ऐसी संडे वाला दिन वाला। अच्छा, ऐसे कोई ट्वाइस अ मंथ ऐसा होता है कि हम ऐसा कुछ करते हैं। क्योंकि देखिए प्राइवेट स्कूल्स में भी ना ये सारी चीज़ें होती हैं। चिल्ड्रंस डे होता है, 14 अगस्त का दिन होता है, और 23rd विंटेज पार्टीज होती हैं, ईद मिलन होता है। और हमने कोशिश भी अब ये की है कि सिर्फ इन बच्चों के साथ, जैसे दारुल सुकून भी एक इदारा है, वहाँ पर भी कुछ हमारे रोटरी के जो फंक्शंस होते हैं कि बहुत स्पेशल बच्चे हैं वो। और इसके अलावा बहुत दूसरी जगहें भी ऐसी हैं जहाँ बहुत स्पेशल बच्चे हैं, जहाँ पर हमको प्रमोट करना चाहिए। जहाँ पर और यहाँ पर सिर्फ हम ये भी नहीं कर रहे, अब हम कोशिश कर रहे हैं कि जो ये यहाँ एजुकेशन हो रही है, इसके साथ दुनिया के साथ दीन की भी तालीम इनको दें। बहुत अच्छी इनको बात है। बताएं, इनको कुरान का भी बताएं कि कुरान शरीफ भी पढ़ना है। जैसे मैं टीवी में वैसे ये वो नहीं है, वैसे हमारे घर में माशाल्लाह एक सिस्टम बना हुआ है कि हम रोज़ सुबह उठ के सबसे पहले कुरान शरीफ की तिलावत करते हैं। तो इसके बाद जो हमारे घर में जो मेड्स हैं वो शाम को, जैसे मेरी फैमिली है, अम्मी हैं, बहनें हैं, अम्मी हैं, भाभियाँ हैं, ये सब करती है। तो हमारी मेड्स भी उनके साथ कुरान शरीफ पढ़ती हैं, जो उनको पढ़ाने आते हैं, जो बाजी आती हैं उनके साथ वो भी करती हैं। तो हमारी कोशिश यही रहती है, हमारे साथ कोई भी वक्त गुजारे तो उसको दुनिया के साथ दीन की भी तालीम होनी चाहिए, उनको पता होना चाहिए कि क्या है क्या नहीं है। अच्छी बात है, बहुत अच्छी बात है। क्योंकि जो आज दिन है मना रहे हैं औरतों के तशद्दुद के खिलाफ, इसमें मैं ये कहती हूँ कि दीन की तालीम देना भी बहुत ज़रूरी है। बिल्कुल ज़रूरी, क्योंकि हमारे दीन में औरत की इज़्ज़त को सबसे पहले तरजीह दी गई है। बिल्कुल। और बिल्कुल, बहुत अच्छा काम कर रहे हैं आप, मुझे बहुत खुशी हुई इस चीज़ की। आप बाहर ही नहीं, अपने घर में जो हैं वर्कर्स, उनके लिए भी आप वो बोलते हैं कि सबसे पहले अपने घर से शुरुआत करनी चाहिए। तो जब घर से शुरुआत होगी तो आगे लोगों को आप, और लोग बोलते हैं इनका ये बता रहे हैं, शो ऑफ करें, हमारी ऐसी कोई नहीं। आपने एक चीज़ अच्छी बताई है, आपसे बहुत लोग सीखेंगे। और ये बताने का मकसद ये है कि ये जब सुबह उठ के जब ये चीज़ होती है तो ऑटोमेटिक अल्लाह की बरकतें और ये सारी चीज़ें आपके पास प्रोटेक्शन में रहते हैं आप, और एक्टिव, और ये अल्लाह की तरफ से आप एक्टिव रहते हैं, पूरा दिन आप एक्टिव रहते हैं। वो इसलिए क्योंकि आप ज़हनी सुकून होता है कि अल्लाह ताला हमारी मदद करेगा पूरा दिन। बिल्कुल, ये दिमाग में सुबह कुछ अच्छा ही सुनना चाहिए। बिल्कुल सही। सो कुरान पाक जी तिलावत कयो, पाण पढ़ो ऐं ॿियनि खे पढ़ायो, ॾाढी सुठी ॻाल्हि। सो अदी रूपमाला भला वकालत जो स्कोप किथे आहे ऐं औरतूं वकालत में अचनि पियूं घणे भाङे या घटि आहिनि? ॾिसो, अगरि असां 8 साल पहिरीं जो अगरि असां रेशो ॾिसूं त उनखे असां अगरि हाणे खां कंपेयर कयूं त तमामु घणो वधियो आहे। अच्छा। हिन वक़्तु अञा बि जेंडर डिस्क्रिमिनेशन जे तहत कुझु डिफरेंसिस आहिनि, पर अगरि असां अगरि ॾिसूं था त तक़रीबन हिन कराची बार में 18,000 मेंबर आहिनि। ऐं उन 18,000 मां 3,500 फीमेल आहिनि। माशाल्लाह, पूरो सुठो मार्जिन ऐं सुठो मार्जिन आहे, इंक्रीज़ थिए थो पियो। पहिरियों जीअं 800 हुयूं, मतलब 3,000 प्रैक्टिस में आहिनि कने उनते अचां पई। जी, उनते बि बिल्कुलु मां अचां थी। हाणे पहिरियों जीअं रेशो ई सिर्फ़ु 800 ताईं हुयो, हाणे इहा आहे कि हाणे जेके 3,500 आहिनि फीमेल, उन्हनि मां जेके रेगुलर प्रैक्टिसिंग आहिनि उहे ऑलमोस्ट 300 या 400 आहिनि। बसि उन्हनि जा बि मतिलबु कुझु रीज़न्स आहिनि, ऐं उहो ई एप्रिसिएशन नथी मिले। ऐं सेकेंडली त असां वटि इहो हिकु मतिलबु सोच ठहियलु आहे त औरतूं जेको आहिनि से प्रोसीडिंग नथियूं करे सघनि केसिस जी प्रॉपरली, मतिलबु कि क्लाइंट जो जेको एतमाद आहे उहो न आहे, इन जे करे त पोइ हू मायूस थी वञनि थियूं।
वरी क्लाइंट वरी थोरो इहो बि सोचे थो न त औरत सां गुफ़्तगू करण में ॾुखियो थो लॻे, औरत ॾे वञणु ॾुखियो थो लॻे, पंहिंजी उहो हाल अहिवाल ॿुधाइणु थोरो ॾुखियो थो लॻे मर्द खे, बिल्कुलु इहो बि हिकिड़ो फ़र्क़ु पवे थो। बाक़ी किथे ईअं बि आहे त जेके मतिलबु जेको असां पढ़ियलु लिखियलु जेके असांजो तबिको अचे थो कोर्ट में ऐं पंहिंजा प्रॉपर्टीज़ जा मैटर खणी या हिन हवाले सां त उन्हनि जो यकीन हूंदो आहे, छोकी ॾिसो जॾहिं तव्हां पढ़ियलु लिखियलु माण्हू सां जॾहिं गुफ़्तगू कंदो आहे त ऑटोमेटिकली उनजे मयार खे सम्झंदो आहे त ही माण्हू हिन शइ खे बहितर नमूने सां अदा करे थो सघे। पर हाणे इहो आहे त काफ़ी असांजूं अदियूं अहिड़ियूं आहिनि जेके मतिलबु की आहिनि टैलेंटेड आहिनि, सुठियूं आहिनि काफ़ी, ऐं उन्हनि जो मतिलबु की उन्हनि वटि नॉलेज बि इलाही स्ट्रॉन्ग आहे, पर बसि इहो ई आहे की एतमाद अगरि न आहे क्लाइंट जो त पोइ डेफिनेटली उहे इन शइ खां थोरो मतिलबु की मायूस थी वञनि थियूं। रेशो 8 साल पहिरीं खां अगरि हाणे सां कंपेयर कयूं त तमामु घणो वधियो आहे, ऐं जेके असांजूं मतिलबु की असांजी वोटिंग में हाणे मौजूदु आहिनि, जेके असांजी वोटर लिस्ट में अचनि थियूं उहे 2200 आहिनि ऑलमोस्ट, ऐं उहे जेके इलेक्शन में मतिलबु ॿार जी का बि एक्टिविटीज़ थियनि थियूं असांजूं उन्हनि में बि मतिलबु की हिसो वठनि थियूं, उहे 2200 आहिनि। पहिरियों ईअं हूंदो हुयो त काफ़ी सारियूं जेके असांजूं फीमेल आहिनि उहे इलेक्शन में बि पार्टिसिपेट न कंदियूं हुयूं त का हिकु ॿ रेयर कंदी हुई। हाणे एतिरो स्कोप वधियो आहे ऐं एतिरी मतिलबु अवेयरनेस वधी आहे त हाणे असांजी इलेक्शन में वॾियुनि सीटुनि ते बि असांजूं मतिलबु की फीमेल अचनि पियूं, ऐं मां हिन प्रोग्राम जे थ्रू उन्हनि खे मतिलबु की एप्रिशिएट बि कंदमि, ऐं इहो हिकिड़ो इलाही मतिलबु कंहिं हद ताईं इक्वल न आहे पर पोइ बि अञा बहितरी आहे। सही अदी तव्हां सां खोड़ सारी कचहरी अञा रहिजी वई असांजी वक़्त जी नज़ाकत खे ॾिसंदे पाण मोकिलाईंदासीं हाणे। सो तव्हांजा लख थोरा तव्हां प्रोग्राम में आयो। मज़हर मजीद साहब आपका बहुत शुक्रिया, बहुत अच्छा लगा आपसे मिलके, कोई बात दिल में लगी हो तो माफ़ कीजिएगा। ऐं साईं तव्हांजी वरी महिरबानी आहे आर एस अंसारी साहिब लख थोरा तव्हांजा, तव्हांखे बि कुझु सुठो न लॻो हुजे त माज़रत कयां। साईं मोहरम साईं तव्हांजी वरी महिरबानी, अॼु तव्हांखे बि चवां थो त कुझु सुठो न लॻे, कुझु वञण मुंहिंजो बुरो लॻो हुजे ॾुख कजो साईं भले रोज़ जी मुलाक़ात ॾुख भले कजो। सो असां मोकिलाईंदासीं। अॼु आख़िर में वेंदे वेंदे मुंहिंजी फरमाइश आहे तव्हां खां, तव्हां चओ था त सिंगर थियण जो शौक़ु, तव्हांजो आवाज़ थोरो ॿुधूं, ऐं 5 डिसंबर ते कल्चरल डे बि अचे थो, कुझु सिंध जी शान में कुझु असांखे ज़रूरु ॿुधाइजो। सो असीं मोकिलायूं था पंहिंजनि प्यारनि जो, दिलि वारनि जो, घर वारनि जो, नंढनि ॿारनि जो, बुज़ुर्गनि बीमारनि, उन्हनि जो ख़्यालु रखो जिन जो ख़्यालु रखणो केरु बि न आहे। इरशाद जागीरणी शाज़िया शेख खे तव्हांजो नालो मां खणी छॾियो। जी महिरबानी। तव्हांखे सुठो लॻो? इलाही सुठो लॻो। ॿिए जे आवाज़ में पंहिंजो नालो ॿुधणु सुठो लॻंदो। तव्हां खां मोकिलायूं था हयाती बग़ैर सुभाणे मुलाक़ात थींदी। जी लतीफ़ जी मिठी ॿोली पाण सदाईं गॾु। टेक केयर। सिंध सॼी सुरहाण, सिंध बिटाई घोट जी, सिंध बिटाई असाण, मौज भरियो महराण, सदा वहे पंहिंजी सिंध में। सिंध तो
जी जल